साइम सदाई करी मथे सिन सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ईद रहण में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मूंखे जिते जिते ॾिठो पियो वञे ॾे तोड़े परॾे में जिते जिते मुंहिंजी तस्वीर वञे पई, मुंहिंजो आवाज़ु वञे पियो, तव्हां सभिनी खे मेरान टीवी जे सथे तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। इन ई दुआ संगत तशाल जित जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजो हर ॾींहुं ईद जो ॾींहुं हुजे। हीअ सिंध सुवारी जेका धरती आहे उहा ख़ुशियूं ॾिसे, सिंध पंहिंजो ओज माणे ऐं हर ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं हुजे। ईद उल अज़हा ऐं ईद उल अज़हा जो मौक़ो ऐं ख़ूबसूरत ईद जी रिहाण, ख़ूबसूरत महिमान आहिनि। हीअ प्रोग्राम अॼु तव्हांखे तमामु घणो एंटरटेन कंदो। ख़ूबसूरत महिमान आहिनि, उन्हनि जूं ईदूं कीअं गुज़रंदियूं आहिनि, उन्हनि जा यादगार किस्सा, उन्हनि जो कैरियर, उनखां पोइ हालत हाज़िरा, खोड़ कचहरी थींदी, ख़ूबसूरत कचहरी थींदी। ऐं गॾोगॾु पाण इहो बि मैसेज ॾींदा हलंदासीं त हीउ जेको ईद उल अज़हा जो मौक़ो आहे, ईद उल अज़हा असांखे सेखारे छा थो, असांखे मैसेज छा थो ॾिनो वञे ऐं असांखे करणु छा घुरिजे। पर पाण सभिनी खां पहिरीं इन ॻाल्हि ते बि पाण ज़ोर ॾींदासीं त हीअ जेके ॾींहं हलनि पिया ईद जा, त ज़ाहिर तमामु घणी गर्मी आहे, हीट वेव आहे ऐं किथे कंहिं ज़िलनि में त लाइफ थ्रेट्स जा बि जेको आहे उहो इम्कान ज़ाहिर कया विया आहिनि मौसमियात खाते जे तरफ़ां। त पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु कयो। ईद जी ख़ुशियुनि में तव्हां सभिनी खे जेको आहे गॾु खणी हलो, पंहिंजे प्यारनि खे गॾु खणी हलो, जेके रुठल आहिनि उन्हनि खे परचायो। ईद जो हिकिड़ो मैसेज बि करे छॾियो, ईद मुबारक जो। सो इहे ख़ूबसूरत ही रिहाण आहे ऐं इन रिहाण में ख़ूबसूरत मूंसां गॾु महिमान आहिनि। सो मां चाहींदुमि त बिना कंहिं देरि जे पाण महिमाननि न हलूं, उन्हनि सां कचहरी कयूं, उन्हनि खे ॿुधूं ऐं जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां हिकिड़ी दिलि लॻी आहे ऐं हुजतूं बि आहिनि, खोड़ हुजतूं आहिनि। हींअर जेॾीमहिल बि वेहंदा आहियूं टहिक हूंदा आहिनि, पोइ उहे मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा आहिनि ऐं सदाईं उन्हनि खां मूं सिखियो आहे ऐं मुंहिंजा महिरबान बि आहिनि। सो सभिनी खां पहिरीं मुंहिंजा जेका महिमान आहिनि, मां पंहिंजे महिमान ॾे हलां थो। पाण नामियारा ब्रॉडकास्टर आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणे मिज़ाज जा मालिक आहिनि, शाइर आहिनि। उन्हनि जो किताबु आहे थी न सघे शाइर। उनखां पोइ रेडियो कैटलॉग, तव्हां उन्हनि जो कमु ॾिसो रेडियो ते, ऐं स्टेजिस ते जेॾीमहिल ॻाल्हाईंदा आहिनि ऐं पूरी जेको आहे उहो हिकिड़ो जीअं हूंदो आहे न, उनखे छा चइबो आहे, मतिलबु त दीवान आहिनि पाण हू। सो ख़ूबसूरत शख़्सियत असांजा महिरबान दोस्त आहिनि, असांजे उस्तादनि मंझां आहिनि ऐं तव्हां सभिनी जो प्यारो, असांजो प्यारो नसीर मिर्ज़ा साहिबु। नसीर साहिबु, ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। बिस्मिल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी अज़मत। तव्हां मुंहिंजी एॾी तारीफ़ कई जो मूंखे लॻो त हीअ सभु गुल फुल हीअ सभु मुंहिंजे अखियां कुझु कोन्हनि। ऐं सूंहं जो शहज़ादो दिलि जे पुरशौक़ दिलासनि ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं, कंहिं शहंशाह जो फरमान असां ते न हलियो, अज़मत कुंभर जे चवण ते हलिया आयासीं। मोहबतूं ऐं बि ईद उल अज़हा आहे, हीअ असांजी वॾी ईद आहे। ऐं जॾहिं गुफ़्तगू शुरू कंदी त पोइ त ताकिया रेशमी खुलंदा, असां पंहिंजा हीरा जवाहर ॿाहिरि आवाज़ यादि कहिड़ो आहे, क्या क्या सुनोगे, क्या क्या बताएं, कहाँ तक सुनोगे, कहाँ तक सुनोगे, ज़बानी सुनाए ज़बानी। सो मुंहिंजो ॿियो महिमान पाण 12 अहमान नाले सां सुञातियूं वञनि थियूं। संदन कमु चाहे उहो औरतुनि जे हक़नि जे लाइ हुजे, औरतुनि जी जिदोजहद जे लाइ हुजे, उनखां पोइ मज़लूम जेके औरतूं आहिनि उन्हनि जो मामिलो हुजे, उनखां पोइ साइकोलॉजिकली जेकॾहिं कंहिं औरत जेका कंहिं डिप्रेशन जो शिकार आहे, कंहिं ज़ुल्म जो शिकार आहे, उनखे वापसि रिहेबिलिटेशन जो मामिलो हुजे, उनखां पोइ उन्हनि जो आवाज़ु हुजे, संदन सुहिणियूं लिखणियूं ऐं संदन सुहिणो ॻाल्हाइणु, संदन सुहिणो इख़लाक़। 12 अहमान मैम, ईद जूं लख लख वाधायूं ऐं तव्हांखे असां मेहरान टीवी जे हिन अङण ते भलीकार चऊं था। बिल्कुलु, थैंक यू सो मच ऐं सभिनी ॾिसण वारनि खे ईद जो ॾींहुं मुबारक हुजे। थैंक यू। ऐं उनखां पोइ ज़ात में असां अॼु हिते 2 कुंभर गॾु वेठा आहियूं। सो असांजो पहिरीं प्यारो दोस्त इस्माइल कुंभर साहिबु, तव्हांजो बिल्कुलु ॼातल सुञातल हूंदो ऐं उन जूं लिखणियूं रोज़ाना काविश में उन्हनि जा आर्टिकल्स मौसम ते ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, साइंस ते ऐं गॾोगॾु उन्हनि जूं जेके उस्ताद जी हैसियत में जेके सिंज़र यूनिवर्सिटी में ख़िदमतूं आहिनि, कंहिंखां लिकियल न आहिनि। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो हुस्न सलूक आहे, हुस्न इख़लाक़ आहे, उहो उन्हनि जो पंहिंजो आहे। फ़क़ीरानी तबियत जा उहो मालिक आहिनि। ऐं इस्माइल कुंभर साहिबु, तव्हांखे भलीकार त चओ, पर असां कंहिं दौर में ॿुधंदा हुआसीं त फ़क़ीरानी तबियत जो मूंखे दिलबर मिली वियो आहे। सो हीअ असांजो दिलबर फ़क़ीरानी तबियत जो आहे। वेलकम टू अवर शो। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ईद उल अज़हा जे हवाले सां अॼु ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे ऐं ॾिसण जेके दोस्त आहिनि उन्हनि खे मुबारकबाद ॾियूं ऐं गॾोगॾु महिरान जी जेका सथ आहे उनखे मुबारक ॾियूं। सर, मोहबतूं ऐं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति असां नसीर साहिबु तव्हां खां ई करण वारा आहियूं। सो नसीर साहिबु, कीअं मतिलबु ज़ाहिर आहे इहे पहिरीं त पाण फॉर्मल सवाल त करे वठूं त ईद कीअं गुज़रंदी आहे ऐं पोइ नसीर साहिबु ईद ॾींहुं छा कंदो आहे, जॾहिं रिटायर बि थी वियो आहे ऐं उन खां पोइ
ईद रिटायरमेंट वारी ईद बि कीअं हूंदी आहे? जी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हाणे मुंहिंजी उमिरि आउं पंहिंजी लिकायां कोन थो, आउं 70 सालनि जो आहियां। माशाअल्लाह। 5 सालनि खां मूंखे पंहिंजे उन्हनि ईदुनि जो शऊर आहे त उहा जेका ईद सलोणी, मिठी सैन वारी, खीर खारकुन वारी, शीर खुरमनि वारी, वाह, पर उहो वरी मिठाज रोज़नि जे अजर तौर ते असांखे मिलंदो आहे। पर जेका हीअ ईद हिन ऑब्ज़र्वेशन जेका आहे, आउं अज़मत तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु रियल थो ॿुधायां त मुंहिंजी गुज़िश्ता जेकी 8-10 सालनि जो तजुर्बो आहे ईद उल अज़हा जे, छाकाणि त क़ुर्बानीअ वारी ईद आहे ऐं हज़रत इस्माइल ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यादि करे असीं इन ईद खे सेलिब्रेट कयूं था। पर गुज़िरियल आउं तव्हांखे मारवी तव्हांखे बि थो ॿुधायां त मूंखे हैरत जी इंतिहा आहे त ऐं जेका माल पुड़ियूं हाणे त शहरनि ते उहे क़ाबिज़ थी वियूं आहिनि, चौक चौराहनि ते अची वियूं आहिनि, डिस्टर्बेंस हद खां वधीक थी वियो आहे। ऐं उन में आउं जेका ॻाल्हि करण वारो आहियां उहो इहा आहे त हिन गुज़िरिश्त 8-10 सालनि में ॿकरा एॾा त सिहतमंद, एॾा त थुल्हा, एॾा त वॾनि वॾनि सिंगनि वारा, ऐं उन खां पोइ ढगा जंहिंजी क़ीमत किरोड़नि में लखनि में ॿुधाई थी वञे, ऐं जेकॾहिं उन्हनि हुजूमनि में मूं उन्हनि खे हथु छॾाए माण्हुनि खे चिपाड़ींदे बि ॾिठो आहे। ऐं वरी सची पुछो त मूं हिन दफ़े जॾहिं पके किले खां हेठि लथुसि उते चौराहे गुरू मंदर जो, उते ॾिसां त उठ सिंगारिया बीठा आहिनि। मूंखे लॻो त इहा हाउस वे आहे, समुंड जो किनारो आहे, हीअ उठ छो बीठा आहिनि? ख़बर पई त इहे बि क़ुर्बानी जे सिलसिले जो हिकिड़ो कड़ी आहिनि। सो बहरहाल ईद सेलिब्रेशन त आहे ई आहे ऐं क़ुर्बानी असां ते फ़र्ज़ु आहे। पर गॾोगॾु आउं सोचां पियो त हीअ जीअं असांजे मुल्क में हद खां वधीक करप्शन, हद खां वधीक पैसे जो जेको नंढे थाणे खां वठी वॾे थाणे ताईं, नंढनि थाणेदारनि खां वठी वॾनि थाणेदारनि, वॾे थाणेदारनि ताईं बि जेका आहे, जीअं उहे थुल्हा था थूनो हणनि, शाह लतीफ़ जी मतो आई मछ थुल्हा थो थूना हणी, त मूंखे हैरत थी त न फ़क़ति गुज़िश्ता जेके 15-20 साल आहिनि उन्हनि में असांजो जेको हिकिड़ो क्लास आहे उहो बि थुल्हो थंबरो थिए पियो बिकॉज़ ऑफ करप्शन जे। ऐं वरी गॾोगॾु असांजा जेके उज़ई वारा जानवर आहिनि उहे भले छा पिया भले कहिड़ो फूड था खाइनि जो बेहद ॻरा आहिनि, उन्हनि जो वज़न अहिड़ो जो बसि उन्हनि जे थुल्हे ते जेको आहे न इस्माइल साहब ॻाल्हाईंदो ज़ाहिर आहे उहो ज़राअत वारो शोबो आहे, ऐं पोइ गाह, पोइ हाइब्रिड, समूरा मामला उहो खातो जेको आहे इस्माइल साहब खां पुछंदा। हिकिड़ो जुमिलो बाक़ी जेको तव्हां चयो त इस्माइल ऐं तव्हीं कुंभर आहियो, त पोइ मूं सोचियो त अॼोके हिन ईद शो में ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी त ॿिनि कुंभरनि जा जेके थांव, जॾहिं कुंभर थांव ठाहींदा त खड़कंदा बि ज़रूरु, उहे खड़कनि पिया, मतिलबु प्रोग्राम शुरू थियण खां पहिरीं खड़कनि पिया, हमला जारी आहिनि। मैडम मारवी ॾाढा, मैडम मारवी तव्हांजी कीअं ईद हूंदी आहे? ज़ाहिर की जेका वुमेन एक्टिविस्ट आहे, असां त तूं ज़ाहिर ॾिसंदा आहियूं त सभु इहो ई ॿुधाईंदियूं आहिनि त असां ईद जे ॾींहुं पोइ मानी पिया पचाईंदा आहियूं, पोइ ज़ई वारे ॾींहं ते पोइ मुख़्तलिफ़ रेसिपीज़ तयारु थियल हूंदियूं आहिनि। तव्हांजी ईद कीअं हूंदी आहे? ईद इहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे, मतिलबु असां जीअं पोइ वारी ईद में घणो तयारी ते ध्यानु ॾींदा आहियूं। इन दफ़े असां पहिरीं सोचे वठंदा आहियूं कि मेन्यू छा हूंदो, नाश्ते में छा ठहंदो, इन दफ़े कहिड़ियूं कहिड़ियूं डिशेस ट्राई करणियूं आहिनि। ऐं वरी थोरी ज़िमेदारी ॾिसण में ईअं लॻंदो आहे कि शायदि रुॻो मर्दनि जी आहे, लेकिन औरतुनि जी बि ओतिरी बराबरि ई ज़िमेदारी हूंदी आहे इन ईद में। जीअं त क़ुर्बानी खां पोइ गोश्त खे संभालणु, उनखे डेफिनेटली स्टोर करे रखणु, उनखे बहितर तरीक़े सां रखणु, ऐं जेकी डिस्ट्रीब्यूशन हूंदी आहे उहा बि सही तरीक़े सां, प्रॉपर तरीक़े सां। कॾहिं बि ईअं न थींदो आहे कि घर जो कोई हिकिड़ो भाती करे वठे, उहे सदाईं जेके घर जा वॾा हूंदा आहिनि उहे वेही करे जेका असांजो तरीक़ा आहिनि, सुनतूं आहिनि, उन हवाले सां इनखे अॻियां वधाए हलंदा आहिनि। त असां इन्हनि शयुनि में लॻा पिया हूंदा आहियूं। बसि हाणे इहो आहे कि जीअं त थोरो ज़मानो चइबो आहे न मॉडर्न थींदो थो वञे, त उहा पैकिंग करे कीअं गोश्त मोकिलाइणो आहे त उहे पहिरीं ऑर्डर करे वठंदा आहियूं कि कहिड़े टाइप जा पैकेट्स हूंदा, उनजे मथां मैंशन हूंदो आहे पहिरीं खां ई कि इन जे अंदरि कहिड़ो गोश्त आहे, वॾे जो नंढे जो। त इहे थोरी ऑर्गेनाइज़ेशन ऐं इहे जेके थोरी शयूं हूंदियूं आहिनि न, इन में थोरो सो पहिरीं खां असां प्रिपेयर कंदा आहियूं। बाक़ी एक्साइटमेंट त जीअं जीअं वॾा थींदा था वञूं ईद जी थोरी घटि ई थींदी थी वञे, छो जो ज़िमेदारियूं वधंदियूं वेंदियूं आहिनि त एक्साइटमेंट वरी उन लेवल थोरो घटि थींदो वेंदो आहे। बट स्टिल मां इहो ई चवंदी आहियां कि अगरि ॾिठो वञे इन वक़्तु महांगाई
परेशानियूं ऐं रिसर्चिस इहो ॿुधाइनि थियूं कि असां वटि 90 अबव माण्हू 90% खां मथे माण्हू ज़हनी तौरु डिप्रेशन, स्ट्रेस, एंज़ाइटी जे अंदरि आहिनि। त अहिड़े माहौल जे अंदरि ख़ुशि रहण जा मौक़ा असांखे घटि था मिलनि। त उहे जॾहिं ईद आहे ऐं अहिड़े क़िस्म जा मौक़ा अचनि था त माण्हू कोशिशि करे कि पाण बि ख़ुशि हुजे, ख़ुशियुनि खे बांटे, आसानियूं ॿियनि लाइ पैदा करे, पंहिंजे लाइ बि। छो जो इहा ईद ख़ासि तौर ते जीअं मां तव्हांखे चयो कि ॿियनि ईदुनि खां मुख़्तलिफ़ आहे, इन में मंडियूं लॻंदियूं आहिनि, रस्ते ते ट्रैफ़िक तमामु घणी थी वेंदी आहे, ऐं वरी गर्मियुनि में इहा असांजी जेकी वॾी ईद आहे, ईद उल अज़हा आहे, इहा गर्मियुनि में अचे थी पोएं सालनि खां। त हाणे माण्हुनि जो जेको मूड आहे उहो मौसम जे करे अॻियां पुठियां थींदो आहे। त माण्हू हाइपर था थियनि, रोडनि ते गाॾी मां लही करे थोरो सो हुस्न इख़लाक़ जी कमी थी थींदी वञे ऐं हिक ॿिए जे मथां थोरो सो घणो अटैक करणु वधंदो थो वञे। त असां जेके मुंहिंजा ईअं सेशन्स गुज़रिया आहिनि पोयां, उन में जेके बि टॉपिक्स हुजनि असां ज़रूरु हिन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदा आहियूं कि कोशिशि कयो कि तव्हांजो जेको तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो, जेके कम्युनिकेशन आहे, जेके ॿिए माण्हू खे तव्हां डील था कयो, उनखे बहितर बणायो। उन में इहो को एक्सक्यूज़ नाहे मुंहिंजो मूड ख़राबु हो, वेदर अहिड़ो हुयो, या कंहिं कुझु चई छॾियो, या अॻिले जे जेको एक्शन ते मां रिएक्शन कयो। नो, स्टिल आवर बिहेवियर इज़ अवर रिस्पॉन्सिबिलिटी। सो कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे कि इन तौरु ईद खे पंहिंजे लाइ ऐं ॿियनि लाइ बहितर बणाइण जी कोशिशि कयूं। थियण बि ईअं, ईद छा हर ॾींहुं ईअं हुजणु हर ॾींहुं ईअं हुजणु खपे, ॿियनि जे लाइ पाण बहितर कयूं। माइट नसीर साहब, मां साईं खे चवंदो आहियां माय वाइस चांसलर। माय वाइस चांसलर किथे ईद हूंदी आहे? पंगरे में हूंदी आहे, टंडे बागे में हूंदी आहे, या सिंध ज़री यूनिवर्सिटी जे? हमेशह ईद जूं ख़ुशियूं पंहिंजे ॻोठ मल्हाईंदो आहियां पंगरियो में। वाह। ऐं कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे बिरादरीअ, पंहिंजे ख़ानदान सां, बिरादरी सां, ऐं उते जा जेके पंहिंजा यार दोस्त आहिनि या ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि सां ईद जूं ख़ुशियूं जेके थिए उन में शामिलु रहूं। एक्चुअल ईद जेका आहे उहा ख़ुशी जो नालो न आहे, ईद रूहानी ऐं जेको सो अख़लाक़ी जेको सो माना असांजी ज़िमेवारी आहे। ऐं ईद जेको सो माना ज़िंदगी जे जेको सो माना हिकिड़ो उमेद आहे या क़ुर्बानी आहे, या जेको सो इंसान जो जज़्बे जो नालो आहे। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका क़ुर्बानी हुई, इहा बि माना असांखे सेखारे थी त हिकिड़ो सब्र सेखारे थी, ऐं ॿियो असांखे जेको सो माना सखावत सेखारे थी, टियों असांखे ईमान जो जज़्बो सेखारे थी त असीं कीअं जेको सो इन्हनि शयुनि ते फोकस करियूं। त आउं सम्झां थो त ईद जूं जेके ख़ुशियूं आहिनि उन में असां सभिनी खे शामिलु थियणु खपे। ऐं जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त पंहिंजे ॻोठनि में वञनि ऐं पंहिंजे इलाइक़े में वञनि, उते पेबैक ॾियनि। छो जो हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उहा ॾाढी ख़राबु थी वञे। तव्हां ॾिसो त हिकिड़े पासे जंग जा नामारा आहिनि, ॿिए पासे गुरबत आहे, टे पासे महांगाई आहे। त हिन महांगाई जे सिस्टम में जेको सर्वाइवल करणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। साईं नसीर साहिबु जेका ॻाल्हि कई उहा एग्ज़ैक्टली सही ॻाल्हि कई त हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके वधि खां वधि अमीर थींदा वञनि, ऐं ॿियो हिकिड़ो अहिड़ो तबिक़ो आहे जेको घटि खां घटि ग़रीब थींदो पियो वञे। त हिकिड़ो हेॾो वॾो जेको फ़र्क़ु आहे इन खे कीअं ख़तमु कजे। ऐं सम्झां थो त हीअ क़ुर्बानी जी ईद आहे। तव्हां ॾिसो त ओवरऑल दुनिया में जेके जंगूं लॻियूं आहिनि, असांजा मुस्लमान भाउ जेके ईरान में वेठा आहिनि, फ़लस्तीन में वेठा आहिनि, गज़ा में वेठा आहिनि, ऐं शाम में वेठा आहिनि, ऐं ओवरऑल इन जंगनि जे करे जेके से माना असांजे मुस्लमान तक़रीबन जेके रिपोर्टूं आयूं आहिनि त 10 मिलियन जेके से माण्हू ईदी ख़ुशियुनि खां महिरूम थींदा। छो जो उन्हनि जा घर ज़मीन दोस्त थी विया आहिनि। 10 मिलियन उन्हनि जा घर जेके इन खां मथे आहे डेटा जेका रिपोर्ट आहे, पर जेका ताज़ी रिपोर्ट जेको पढ़ी आहे त उन में ऐं उन्हनि जा घर जेके ज़मीन दोस्त थी विया आहिनि। ऐं उन खां पोइ हुननि वटि उहे वसीला न आहिनि खोराक जा त जीअं पंहिंजो पाण खे अॻिभरो करे सघंदा। ऐं सम्झां थो त आलमी हवाले सां पाण जेके ॾिसूं था, वरी सिंध जे कॉन्टेक्स्ट में ॾिसूं था त गुरबत एतिरी आहे, मेलन्यूट्रिशन जेका आदि ॻाल्हि की एतिरी आहे जो 44% जेके सिंध जा जेके 5 सालनि जा जेके ॿारनि जो कदु नथा वधनि। त हीअ जेके क़ुर्बानी जो जेको गोश्त आहे उहो बि जेके उनजा 3 हिसा थियनि था, हिकिड़ो हिसो पंहिंजे जेको सो माना ख़ानदान जे लाइ आहे, ऐं ॿियो हिसो जेको पाड़े वारनि रिश्तेदारनि लाइ, टियों हिसो जेको ग़रीब जेके मुस्तहिक़ माण्हू वञे थो। त उन में हीअ जेका न्यूट्रिशन जो जेको इशू आहे उन खे हू जेको कंपनसेट करे थो। त जीअं हिकिड़ी मुताज़ी रिपोर्ट पढ़ी त जेको क़ुर्बानी जो गोश्त आहे त उहो माना तक़रीबन 18% जेको सो माण्हुनि में जेका खाद खुराक जी खोट खे पूरो करे थो। त आउं सम्झां थो त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिते असांखे फोकस करणु खपे। ऐं मूं वटि हिकिड़ी डेटा बि मूं पढ़ियो पियो त ईद जेको आहे उन में तक़रीबन हिन वक़्तु जेको विच ओभर आहे या अफ्रीका आहे या साउथ एशिया आहे या पाकिस्तान आहे, त उन में 1.3 बिलियन जेके से मुस्लमान ईद मल्हाईंदा। ऐं उन ई में वरी
150 मिलियन टन गोश्त जेको कुर्बान थींदो त असां सम्झो था सिंध जे कॉन्टेक्स्ट में जेके ॾिसंदासीं उनजी डेटा जेका असां माना 2.5 मिलियन जानवर कुर्बान थींदा त जेके 2.5 मिलियन जानवर कुर्बान थींदा तव्हां सम्झो इन जो गोश्त जेको 300 ग़रीबनि ते वेंदो त लाज़मी उन्हनि ग़रीबनि जो जेको फूड सिक्योरिटी जो जेको प्रॉब्लम आहे उहो रिज़ॉल्व थींदो ऐं जेका न्यूट्रिशन एतिरी घणी त आहे जो इन ई कुर्बानी जो गोश्त आहे उनखे एतिरो वधीक इम्प्रूव नथा करे सघूं पर असांखे बीइंग ए मुस्लिम बीइंग ए इंसान बीइंग ए ह्यूमन बीइंग असांखे कोशिशि करणु खपे त जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजी ईद जी ख़ुशियुनि में शामिलु करियूं ऐं उन्हनि जो बि हक़ आहे। अच्छा इन सर जी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदमि। इस्माइल साहब ॾाढी ख़ूबसूरती सां असांखे इहो ॿुधायो आहे जेके इहे 3 हिस्सनि वारी ॻाल्हि आहे जंहिंमें ख़ासि तौर ते जेको ग़रीबनि मिसकीननि जे लाइ आहे असां जेकी प्रैक्टिस जर्नली ऑब्ज़र्व कयूं था इन में माण्हू इन खे फॉलो न पिया कनि यानी उहो बहितर तरीक़े सां जिन्हनि जो हक़ आहे उन्हनि ताईं नथा पुॼाइनि त इन ॻाल्हि ते बि असांखे घणो ज़ोर ॾियणु खपे छो जो असां त सॼो साल खाईंदा रहंदा आहियूं। अगरि असां कुर्बानी जे हवाले सां वधीक बि ॾेई छॾंदासीं यानी अगरि माइटनि जी बि ॻाल्हि कजे त हमेशह प्रायोरिटी उन्हनि खे ॾिनी वञे जिन्हनि कुर्बानी न कई वञे यानी माण्हू उन जे घर में ई मोकिलणु जिन्हनि ऑलरेडी कुर्बानी कई आहे दैट इज़ द एक्सचेंज ऑफ समथिंग बट वी नीड टू बी थोरो सो असांखे सोचे सम्झे एग्ज़ैक्टली तॾहिं ई असां उहो गैप कवर करे सघंदासीं उहा माल न्यूट्रिशन थी वई पंहिंजो उहो बहितर तरीक़े सां सोसाइटी में हिसो विझणु थी वियो। ॾेखाव वारो बि त मामिलो अची वियो आहे न त हिननि छा ही कयो आहे पोइ असांजे गोश्त कहिड़ो मोकिलियूं पोइ हुन मां जुज़इयात निगारी थींदी आहे। बिलीव कयो असां पंहिंजे माइटनि खे चवंदा आहियूं असां कुर्बानी कई आहे प्लीज़ असांखे गोश्त न मोकिलियो छो जो दिस इज़ नॉट ए एक्सचेंज थिंग दिस इज़ समथिंग तव्हां असांजो हिसो उन ग़रीब खे ॾेई छॾो जेको तव्हांखे लॻे थो की मुस्तहिक़ आहे जॾहिं असां कई आहे कुर्बानी। जी हा तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि सर इस्माइल साहब छाकाणि त बेसिकली त हिकिड़ा प्रोफेसर ऐं रिसर्चर आहिनि इन करे हुननि असांखे ॿुधायो त जेकॾहिं इहो गोश्त आहे ग़रीब गुरबनि में तक़सीम थिए थो ऐं उन्हनि जी न्यूट्रिशन जेका सॼे साल में कंप्लीट नथी थिए वीचारा ईअं अबाला कमज़ोर पर मुंहिंजे अंदर में अज़मत हिकिड़ो जेको हिकिड़ो विटी ॿारड़ो वेठो आहे उनखे सोच अचे पई ऐं मूंखे मारवीअ बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त असां ख़ूबसूरत पैकिंग में उनजी गोश्त जी जेका डिस्ट्रीब्यूशन कयूं था त हिते मूंखे हिकिड़ो गानो यादि आयो उहो आहे त आओ बच्चो सैर कराए तुमको पाकिस्तान की छा आओ बच्चो सैर कराएं तुमको आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की त पोइ मुंहिंजो भाड़ो हिननि खे केरु ॾींदो ग़रीब ॿारनि खे त पाकिस्तान सैर कनि। हाणे इस्माइल साहब जेका ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त ग़रीबनि खे गोश्त मिलंदो पर छा असां मां को उन्हनि खे बसर पटाटा रेसिपी या मसाला जंहिंसां हू उनखे ठाहे खाईंदा ज़ाहिर त गोश्त कचो त न शहरनि में ख़बर आहे छा छा मुंहिंजे पाड़े वारा छा कंदा आहिनि ईद जे ॿिए ॾींहं ऐं 3 ॾींहं ते पोइ ही बारबेक्यू ठाहे उनजा पैकेट्स ठाहे उहे मोकिलींदा आहिनि। अच्छा इहो बि सुठी ॻाल्हि आहे मां इहो चवण इहो ट्रेंड हाणे अची वियो आहे मतिलबु असांजे शहरनि में त तव्हांखे मतिलबु पचाइण जी ज़रूरत कोन पवंदी न फ्रिज में रखण जी ज़रूरत पवंदी असांजे पाड़े मां ईंदो आहे गोश्त उनमें सॼो शहर वॾो सवाब आहे। इन में वरी हिकिड़ी ॿी शइ बि आहे इन में काफ़ी सारी ऑर्गेनाइज़ेशन सां मिली करे असां जेके मुस्तहिक़ फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे राशन बि पुॼाईंदा आहियूं ताकी जॾहिं गोश्त वञे त दे मस्ट बी हैविंग द रिसोर्सिस ऐं शयूं ज़बरदस्त। ब्रेक था पाण वापसि अचूं था वरी अञा ख़ूबसूरत कचहरी खे जारी रखूं था नंढो ब्रेक आहे ॾिसंदा रहो ईद रिहान। नाज़रीन ईद रिहान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी तमामु ख़ूबसूरत महिमाननि सां ऐं तव्हांजूं मोहबतूं तव्हांजो प्यार ऐं इहा ई दुआ आहे त ईअं रहाणियूं मचंदियूं रहनि। नसीर साहिब ॾांहुं वापसि हलूं था। नसीर साहिब ईद जूं ज़ाहिर ईद जा मुख़्तलिफ़ एपिसोड हूंदा आहिनि हर उमिरि में सो तव्हांजी जेका यादगार ईद हुई जेका तव्हांखे न विसरंदड़ हुजे सो उहा असां सां प्लीज़ शेयर कयो। ॾिसो अॻे जॾहिं आउं नंढो हूंदो हुउसि त मूंखे ख़बर हूंदी हुई त रमज़ान में रोज़ा रखंदा त हिकिड़ी थोरो इनिशिएटिव हूंदो हुयो त ख़र्ची मिलंदी कड़क नोट मिलंदा नवां कपिड़ा पाइणा पवंदा पर आउं वरी ॻाल्हि थो तव्हां सां कयां त हीअ जेका ईद उल अज़हा आहे असल में
असां तां बि इलाही ॿार घटियल हूंदो आहे वालदेन तां जेके छाकाणि त नवां कपिड़नि जे लाइ ॿारड़ा कंहिं बि मुंहिंजो ख़्यालु आहे त घणो स्ट्रेस कोन कंदा आहिनि त असांखे नयूं ड्रेसूं वठी ॾियो नवां बूट वठी ॾियो हू जेको रमज़ान वारी ईद ते असांजो जेको ख़र्चु थिए थो जी हा उन में उनजो हिकिड़ो रीज़न आहे छाकाणि त असां जेकॾहिं को क़ुर्बानीअ जो जानवर वरितो हो त पोइ उहो हुननि जी एंटरटेनमेंट आहे ॿार जी एंटरटेनमेंट आहे उन माल खे बकरीअ खे या जेको कुझु बि ढगो ढगी उनखे पाणी पीआरणु उनजे गाह पोइ उनखे रसीअ खां वठी उनजो घिटी घिटी उनजी नुमाइश त आउं ॾिसंदो आहियां त न फ़क़ति जेके क़ुर्बानी नथा करे सघनि भाड़े जा ॿारड़ा उहे बि ईअं आहिनि त ढल ॿारनि जी पुठियां आहे अॻियां ॿकर आहे ऐं कंहिंजे हथ में गाह आहे त आउं सोचां थो त इहा ॿारड़ा जेके उन्हनि जी दिलचस्पी सॼी उन्हनि ख़र्चनि तां उन नवनि कपिड़नि तां त आउं काफ़ी पाण खे रिलैक्स महसूसु कंदो आहियां ऐं मुंहिंजो तजुर्बो इहो आहे त आउं गिटीअ मां ख़ासि हाणे त मुंहिंजी इंजॉय करण जी एज आहे न आउं रिटायर आहियां त ॾिसां थो त पिंगे में लुॾां थो ॿाहिरि निकिरां थो ॿाहिरि घिटियुनि में इहे ॿकरियूं ऐं में जेके ॻऊं ऐं ॿार ढीबक ढीबो ढिबक ढिबो ॾिसां थो त केतिरो स्ट्रेस आहे ऐं केतिरी डिप्रेशन आहे जेको मिसाल आउं केॾो बि परेशान हूंदो आहियां घिटीअ में ॾिसी ॿारनि खे एॾो खिलंदो आहियां यार केॾा ई ॿार ख़ूबसूरत आहिनि केॾो इंजॉय पिया कनि माना हुननि जी बि एंटरटेनमेंट आहे त मुंहिंजी बि हिकिड़ी हुन में हिकिड़ी एंटरटेनमेंट थिए थी ऐं अॼु बि जॾहिं सुबुह जो ॿाहिरि निकितुसि त मूं ॾिठो त सॼी घिटीअ में सभई ॿारड़ा आहिनि माशाल्लाह असांजो ॻोठु ॾाढो ठोड़ो तव्हां सम्झो था त ऐं वरी भरिसां प्रेटाबाद जेको गुंजान आबादी आहे त बसि घिटीअ में आउं एॾो डिॼणो आहियां ऐं कॾहिं इहे जेके थुलियूं मतारियूं ढगा ढगी बीठियूं आहिनि उन खां परे पनाह बाबा छो त उन्हनि वटि सिंग बि आहिनि उन्हनि वटि लत बि आहे ऐं अहिड़ा किस्सा बि असां अॼुकल्ह ॿुधूं था इवन मां टीवी ते ॾिसां पई की कंहिं अलाए मेडिकल स्टोर में घिड़ी वई ऐं हिकिड़ो ढगो त जेको आहे न उहो पाण छॾाए उहो बाग़नि ॾांहुं भॻो बाग़नि मां दरिया ॾांहुं भॻो दरिया मां निकिरी हले केॾांहुं वियो वीचारा ऐं ॿियो मुंहिंजे हिकिड़े अज़ीज़नि सां गुज़िरियल साल अहिड़ो एक्सपीरियंस थियो टंडे आगा जा मिर्ज़ा साहिबान आहिनि उहे ॾाढे चाह मां हुन वीसियूं विझी छो त सुनत आहे तव्हांखे मरल हा मारवी उहो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे त हू बुज़ुर्ग हो ॾाढो इबादत गुज़ार उहो वियो बकरा मढी ऐं वठी आयो बकरो ॾाढो ख़ुशि ॿार ॾिठो अबा घर आया हुन में कन में हथु विधो त कन किरी पियो सिंग में हथु विधो संग किरी पियो ख़बर पई त बाबा इहो एॾा फ्रॉड आहिनि जेके हुन वीचारनि खे ऐं ऐबदार जेका आहे पाण नथा उनखे क़ुर्बानी इंजेक्शंस वग़ैरह हणी हुनजी सिहत सुठी ॾेखारण जे चक्कर में बिल्कुलु पोइ काफ़ी सारी अले कननि में एल्फियूं हणी सिंगनि में एल्फियूं नसीर साहब वापसि ईंदे अचो तव्हांजी यादगारी ॾिसो आऊं माना जेका मुंहिंजी ईद जी आहे त आउं हिकिड़ो ख़ामोश साइलेंट ॿार आहियां पंहिंजे घर जे लाइ ऐं को बि प्रॉब्लम चाइल्ड कोन आहियां ख़ामोशीअ सां निमाज़ पढ़ंदो आहियां पोइ ईद मिलंदो आहियां ऐं ॿार पढ़ण खां वठी हेसि ताईं ऐं जेसिताईं आउं काई ॻाल्हि यादि करियां तेसिताईं मारवी खां जेकॾहिं तव्हां का ॻाल्हि पुछंदो तेसिताईं आउं अच्छा जी जी सची ॻाल्हि ॿुधायां जी जी बिल्कुलु असांजा जेके टंडे ठोड़े जा मिर्ज़ा आहिनि इस्माइल साईं पोइ मूंखे नंढपण में अलाए छो उन्हनि ते हिकिड़ो कल्चर हावी आहे त कमीस ऐं पाजामो पाराईंदा पाजामो उहो जेको हीअं फड़फड़ हलंदो पाजामो जेको वॾनि पांचा न यादि रखो ऐं तव्हांखे बिल्कुलु हक़ीक़त ॿुधायां त आउं 5-6-7 सालनि जो हुअसि त हस्बे रवायत जीअं ॿियनि जा मिर्ज़ानि जा ॿार इहे पहिराण अच्छा ईअं शेरवानी कॉलर सां ऐं पाजामो मूंखे सख़्तु चिड़े पाजामे मुंहिंजी ईद ते मुंहिंजी माउ जेको आहे न वॻे में मुंहिंजो पाजामो ठाहियो ऐं कमीस दर्जे से बि थी सघे त पाजामो मां ई ठाहियो हुजे मूंखे जॾहिं ॾिनो वेंजी सेंजी पातो त मुंहिंजो हुन खां निमाज़ पढ़ंदुसि न ॿाहिरि निकिरंदुसि मूंखे ॿिया कपिड़ा ॾियो त हाणे हिन वक़्तु फ़िलहालु मूंखे उहा पंहिंजी 6-7 सालनि जी ईद यादि आहे जंहिंमें मूं महज़ पाजामे जे करे ईद कान मल्हाई पाजामो कोन पाईंदुसि मैडम मारवी तव्हांजी यादगारी
सभी ईदूं ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, लेकिन मूंखे लॻे थो कि असां छोकिरियुनि जे लाइ जेकी सभिनी खां वधीक यादगार ईदूं हूंदियूं आहिनि पंहिंजे माउ पीउ जे घर हूंदियूं आहिनि। छो जो पोइ जॾहिं तव्हां डेफिनेटली अॻिते वधी था वञो ज़िंदगी में, ॿिए घर में हलिया था वञो, त तव्हां कुझु बि करे वठो, उहो जेको बचपन तव्हां जिते गुज़ारियो आहे, जेके तव्हांजा माउ पीउ भेण भाउ लापरवाही ऐं लाबाली वारी जेकी ईदूं हूंदियूं आहिनि न, उहे तव्हांखे वरी नथियूं मिली सघनि। त मां तमामु घणो मिस कंदी आहियां। ऐं शाम जो ई टाइम मिलंदो आहे मम्मी पापा जे घर वञण जो, या ॿिए ॾींहुं पूरो ॾींहुं माण्हू गुज़ारे वठंदो आहे, या ईद वारे ॾींहुं त मां ज़रूरु, अलाह साईं शुक्र आहे हिकिड़े ई शहर में आहियूं त ज़रूरु मिलंदी आहियां। सो दिस इज़ हाउ आई रिमेंबर द ईद, जंहिंमें असां वेट कंदा हुआसीं कि पप्पा हाणे घर अचे ऐं असांखे ख़र्ची ॾे। ऐं पप्पा यूज़ टू बाय असांजे लाइ बलून्स वठी ईंदा हुया, यानी नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरंदा हुया न त बलून्स वारा हूंदा हुया। अच्छा, भाउ त पप्पा सां गॾु हूंदो, असां 2 भेणूं आहियूं, त पप्पा असांजे लाइ बलून्स वठी ईंदा हुया। ऐं अक्सर असां टिनी मां कंहिं हिकिड़े जो बि बलून फाटी पए त वी जस्ट ट्रिकी इन ट्रिकी वे असां ॿिए जो खणी वठंदा हुयासीं। सो दीज़ लाइक मूवमेंट्स आर ऑलवेज रिमेन विथ अस। ऐं अहिड़ी ईद त का थी नथी सघे। So with the all coming times, I am missing more of those Eids जेके गुज़रंदी थी वञनि ऐं तमामु घणियूं ख़ूबसूरत हुयूं। तमामु ख़ूबसूरत। इस्माइल साईं जूं ईदूं कीअं गुज़रियूं? साईं ईदूं ॾिसो न, नंढपण जो जेको दौरु आहे, जी हाँ, उनजो वरी पंहिंजो मज़ो आहे। पोइ जीअं जीअं माण्हू वॾो थिए थो त उहे जवाबदारियूं वधनि थियूं ऐं ज़िम्मेवारियूं वधनि थियूं। त जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त सच पुछूं त माना असांजा जेके वालिदीन हुआ, बाबा हो या असांजा चाचा हुआ या 3-4 चाचा, पोइ असां पाड़े वारा गॾिजी ईद निमाज़ पढ़णु वेंदा हुआसीं ईदगाह में, पंगरियो ईदगाह में। पोइ नतीजो त हिकिड़ो दफ़ो छा थियो जो ईद जो टाइम हुजे 8 बजे, ईद निमाज़ जो टाइम हुजे 8 बजे, ऐं सभु तयारु थी निकिरी मूंखे छॾे हलिया विया। ऐं पोइ जॾहिं निकिरी विया, उनखां पोइ मूंखे ख़बर पई त इहे निकिरी विया आहिनि चाचा वारा, मामा वारा, बाबा वारा, त पोइ ॾाढो रुनो हुअसि त मूंखे तव्हां ईद निमाज़ ते छो, असांजे कॉन्सेप्ट में इहो त तव्हां जेकॾहिं कपिड़ा पायो था, ईद निमाज़ ते वञो था, उनखां पोइ वरी ईद उल अज़हा जेको माना करियो था, त माना इहा ईद बि काई कोन्हे। हिकिड़ो ईद निमाज़ मिस थी, हिकिड़ो माना उन ॾाढो रुनो। ॿियो वरी मूंखे मथे जहिड़ी ॻाल्हि, हाणे हींअर वेझड़ाई जी ॻाल्हि आहे त भाउ वारनि वरितो ढॻो, चइनि बाबा हाणे हिनजी कुर्बानी था करियूं। बाबा ठीकु आहे, हुन में पतियूं थियूं त उहा असांजो ॻोठ में स्कूल आहे, त मुंहिंजो हाणे हिते तव्हां हिनजी करियो उज़ई। त नतीजो थियो त उन ढॻे खे जीअं दसियनि त उन टोड़ाए भॻो ऐं पोइ सभु माण्हू असीं त भॼी जाम चढ़ाई थी, छो की हिन करे ॿारे छॾे। त कॾहिं कॾहिं इहे किस्सा बि थींदा रहंदा आहिनि। त मां सम्झां थो त माना नंढपण में जेके हिन वक़्तु जेको आहे, हिन वक़्तु सिनारियो ॾिसां पियो, असांजे दौर में ॾिठोसीं त ईद में होटलुनि जो श्रंगार थींदा हुआ ऐं नवां कपिड़ा हूंदा हुआ ऐं ॿार नवां कपिड़ा पाईंदा हुआ। ऐं उनखां पोइ वरी जेको तो ईद निमाज़ पढ़ी जीअं ईंदा हुआ त घर पाड़े में घर मां वेंदा हुआ। ऐं उनखां पोइ वरी ईद उल पहिरीं फ़र्ज़ु निभाइबो हो त बाबा गोश्त जेको हो, गोश्त में कटाई में वरी घर जा सभु फ़र्द, इवन असांजी मदर, असांजा चाचा मामा भाउ भेनरूं सभु लॻा पिया हूंदा, हर को पंहिंजे कम सां लॻो, को उजड़ी पियो साफ़ु कंदो, को गोश्त जा टुकड़ा पियो कंदो, को वरी उन पतियूं पियो कंदो। त हिकिड़ो अहिड़ो तरक़ीकार हूंदो आहे जंहिंमें माना सॼो मज़ो पियो ईंदो आहे, सभु माण्हू कमु पिया कंदा आहिनि। त हाणे जेका सिस्टम ॾिसां पियो त हिकिड़ो त महांगाई जो जेको रुझान वधियो आहे, ऐं हिन वक़्तु पाकिस्तान में जेका मूं वटि डेटा आहे उन में तक़रीबन जेको 27% महांगाई वधी आहे। ऐं उन खां पोइ वरी जेका असां ग़िज़ाई शयुनि जो जेको ख़र्चु आहे उहो माना 50% वधियो आहे। ऐं अहिड़े नमूने जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि जेके माण्हू उन्हनि ते माना 30% ख़र्चु वधियो आहे। त हिन महांगाई जे दौर में मूं तव्हां पहिरीं जंग जी ॻाल्हि कई, पोइ वरी महांगाई जी ॻाल्हि कई, त महांगाई वारे दौर में ॾिसां पियो त सिंध में ग़रीब माण्हू जेको आहे, जेका साईं ॻाल्हि कई, जेको इलीट क्लास जो माण्हू आहे, उहो वॾो माना वठे थो, सान वठे थो ऐं वॾो जेको सो माना ॿकरो वठे थो, पर ग़रीब माण्हू वटि उहा पहुच न आहे। ताज़ो मूंखे यादि आहे त भाउ खे चयो यार पाण ढॻो त कोन वठी सघिया आहियूं, त ॿकरो ॾिसो त माना 1,50,000-80,000 जेको गुज़िरियल साल 30 खां 50,000 जे अंदरि पे मिलिया, उहे डबल थी विया आहिनि। हा, उन जा वरी रीज़न्स आहिनि। त हिकिड़ो त असां ॿ ॿकरा वरितासीं त 6 महीना अॻु में, मुंहिंजो ईद ते पाण, त उहे वरी जेको सो माना उते ई मरी विया। त मुंहिंजो छा थियो, चए बाबा पाणी ख़राबु पी अथनि ॻोठ में ऐं सही नमूने हुनजी सिहत न थी सघी। त नतीजो इहो आहे त हाणे सिस्टम में हिकिड़ो त महांगाई आहे, ॿियो जेके गर्मी जी शिदत आहे, टियों साफ़ु पाणी न आहे, साफ़ु खुराक न आहे। त नतीजो थिए थो त जेको कुझु माण्हू 6 महीना अॻु में वठे थो त उन जी वरी रिज़ल्ट इहा थी अचे। ऐं वरी एंड टाइम ते माण्हू उहा पेमेंट न हूंदी आहे त पैसा ॾेई जेको सो लख रुपया ॾेई या 80,000 ॾेई 90,000 ॾेई को ॿकरो वठिजे। त ही त जेके असीं मिडिल क्लास जा माण्हू आहियूं,
पर जेको ग़रीब माण्हू आहिनि उन वीचारो तमामु घणी जेको त कपिड़ा त छुटी ॻाल्हि, पर गॾो गॾु जेके ॿियूं शयूं आहिनि उन जो लवाज़मात पंहिंजे ॿारनि जा पूरा नथो करे। छो ॿार जेके आहिनि ईद असल ॿारनि जी आहे ऐं ॿार ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। उहे ॾिसंदा आहिनि पाड़े वारे ॿारनि कपिड़ा वरिता आहिनि, ॿियनि वरिता आहिनि, पोइ उन्हनि खे जुती बि खपे, परफ्यूम खपे, कपिड़ा खपनि नवां ऐं हार श्रंगार करे। पोइ ईद आउं जॾहिं ॾिसंदो आहियां ॻोठनि में त मूंखे उन्हनि ॿारनि सां ॾाढो मज़ो ईंदो आहे। त चवण जो सॼो मक़सदु आहे त पाण हिन सिस्टम में जिते जंग हुजे, जिते महांगाई हुजे ऐं ओवरऑल जेके हीअ असां सिंध जी जेके ॿाहिरि जी जेका रूरल इकॉनमी आहे उहा जेका डैमेज थी आहे, जेका 2022 वारी बोर्ड में, त उहा अञा सिधी नथी बीठी आहे ऐं नतीजनि जेको सो माना 40,000 ख़ानदान सिधी तरह जेको 2022 वारी बोर्ड में जेका रिपोर्ट हुन में सिधी तरह मुतासिर थिया आहिनि। जेके 40,000 ख़ानदान जे पोयां केतिरा माण्हू हूंदा, त आउं सम्झां थो त ओवरऑल सिचुएशन सिंध जी गुरबत में बि इज़ाफ़ो आयो आहे नतीजनि, महांगाई वधी आहे ऐं गॾो गॾु जेका माण्हू वटि सॾु आहे, परचेसिंग पावर ख़तमु थियो आहे। परचेसिंग पावर ख़तम सां गॾु जेको माण्हू उहो पंहिंजी उज़ई वारो जेको सो माना प्रोसेस में हींअर घटि पियो नज़र अचे ऐं अमीर माण्हू आहे उन लाइ त को मसइलो ई न आहे। त जेका ईद जी तव्हां ॻाल्हि कई त ॻोठनि में जेके ईदनि जो जेको मज़ो आहे शहरनि जी ईदनि में राति जो फ़र्क़ु आहे। शहरनि में साईं ॾिसो न त साईं चयो त को दुंबे जो पोयां ॿार 8 ॾे ॿार, अॼु आउं रियल हींअर शाम मंझंदि जो आयुसि पे हीराबाद वठां त मूं ॾिठो त हिकिड़ी माना बाक़ाइदे सान हुजे उनजे पोयां ॿार पिया वञनि। त मूं वरी ड्राइवर खे चयो त मुंहिंजो किथे इहे विढ़नि त कोन था चवंदा हीअ पालियल हूंदा, मुंहिंजो पालियल हूंदा, किथे किथे वरी रहंदा बि आहिनि शहर में, पर इहे लकाब थींदा आहिनि। पर इन में ॿारनि जी जेका अटैचमेंट जानवरनि सां आहे त हीअ ईद जेका उज़ा आहे उन जो मैसेज बि इहो आहे त इंसानियत ऐं उनजो ईमान जो जज़्बो, मोहबत जो जज़्बो, मोहबत वारो जज़्बो, क़ुर्बानी वारो जज़्बो इहो पैदा थिए त जीअं माण्हू जेके से माना हिन ईद जी ख़ुशियुनि में शरीक थी सघनि। तमामु ख़ूबसूरत। हिकिड़ी ॻाल्हि इस्माइल साहब, ज़ाहिर आहे त हिकु दिलचस्प ॻाल्हियूं कयूं, पर ज़ाहिर आहे हिकिड़ो पंहिंजो जेको हुनजी पंहिंजी रिसर्च आहे उनजो टच हो हुनजी गुफ़्तगू में। असांजी तव्हां सवेल पुछो त माना तव्हांजा के वाक़िया, त जेसि ताईं इस्माइल साईं ॻाल्हायो पिए त सोचियुमि पिए त छा 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 त ओचितो हितां हिकिड़ो क्यू मिलियो, उहो जुतीअ जो मिलियो। त अज़मत माना मूंखे हिकिड़ा एक्सपीरियंसिस हिकिड़ो दफ़ा जा कोन्हनि, 2-3 दफ़ा जा आहिनि। जॾहिं बि आउं पंहिंजी हसरत सां ऐं पंहिंजी चूज़ी आहियां जुती वठण जे सिलसिले में, बिल्कुलु, ऐं उहो जॾहिं ईदगाह पाए वियो आहियां उहा ॿाहिरि ॾाकण था घुम। माना हाणे मूंखे एॾो एक्सपीरियंस थियो आहे त आउं कॾहिं बि नई जुती पाए ईदगाह कोन वेंदो आहियां। मूंखे ॿियनि जी ख़बर कोन्हे, मूंखे एॾा त उन्हनि जा चोरनि जा हथ लॻा आहिनि। ऐं हिकिड़ो त जेको ॿियो तजुर्बो थियो त मिसाल असां ईदगाह में पढ़ी सैंडल मूं वरितो पंहिंजी, तव्हां सम्झो था त पाण घुमी 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 पंहिंजी पसंदि ऐं मिज़ाज वटां शइ ख़रीद कंदो आहे न, उहा चूज़ी थींदो आहे। सैंडल वरितो, उहो सैंडल अञा मूं पातो पिए त उहे जेके गार्डन ते फ़क़ीर कोन था इहे अचनि ख़ैरात वठण जे लाइ, उहो एॾो वॾो भारी भरकम हुयो। उहो मुंहिंजे हुन सैंडल अञा मूं पातो कोन, उन जे मथां अञा पेता लॻे विया, त उहो सॼो हुनखे चिपे हणी तबाह बर्बाद करे मुंहिंजो सैंडल वियो। त आउं ॾाढो माना टची आहियां। त अच्छा, हर को थिए थो सर ईद जे कपिड़ा ऐं इस्माइल साहब ॻाल्हि पिया कनि कि माण्हू अफोर्ड नथा करे सघनि। यकीन कयो असां अहिड़े ख़ानदानियुनि खे बि सुञाणींदा आहियूं जेके कपिड़ा जूता सिर्फ़ु ईदनि ते वठंदा आहिनि। त तव्हां सोचो कि इहो केॾो वॾो काफ़ी वारे माण्हुनि जे लाइ केॾो वॾो ॾींहुं आहे। अगरि हो ईद ते बि न वठनि त पोइ छा हो कीअं महसूस कंदा। अच्छा, ॿियो हिकिड़ो एक्सपीरियंस जेको मूंखे आहे उहो कोरोना जे ॾींहंनि जी ईदूं आहिनि। बहरहाल निमाज़ूं त पढ़बियूं त ऐं पंहिंजो जमात बि थिए पई, पर आउं छाकाणि त मुंहिंजी अंदरि में हिकिड़ी विट आहे न, आउं उहा नथो तव्हां शेयर करण खां सवाइ अज़मत नथो रही सघां। उहा विट इहा आहे त मिसाल ईद उल अज़हा जी निमाज़ हुई ऐं जॾहिं असां थोरा ई हुआसीं पंहिंजे इबादत गाह में, त माना मुंहिंजी चपनि ते मुस्कुराहट आहे, पर उहा लिकल आहे। लिकल छो आहे त मुंहिंजे मुंहं ते मास्क आहे। कोरोना जा ॾींहं बिल्कुलु। जॾहिं हाणे उनखे क्या सीन है जेकॾहिं लफ़्ज़ चइबो आहे न, त क्या सीन है त जॾहिं कतार पूरी जेका आहे इबादत गुज़ारनि जी, उहा सभई उहे 007 मास्क उन्हनि जे मुंहं ते लॻल आहिनि। ऐं जॾहिं सलाम वरे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह, हीअं हिकु ॿिए हेॾां वरी हेॾां, त अबाई त जहिड़ा मूं चयो त खिलां पियो त लॻे पियो जहिड़ा मस्जिद में अॼु हिकिड़ा इहे स्पाई हू लव्ड मी। ब्रेक जो टाइम था, ईद जारी है, खूबसूरत कचहरी जारी है। नंढो ब्रेक है, ब्रेक पोइ जल्दी वापसि अचो, तव्हां ॾिसंदा रहो ईद रिहान।
नाज़रीन ईद रिहान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी, तमामु ख़ूबसूरत यादूं ऐं असांजा ख़ूबसूरत महिमान नसीर मिर्ज़ा साहब, मारवी इमाण ऐं प्रोफेसर डॉक्टर इस्माइल कुंभर साहब। नसीर साहब, हिन सेगमेंट में पाण हिकिड़ी गेम था कयूं। ओके, उहा इहा आहे त जेकॾहिं तव्हां मिसाल आहे हीअ न हुजो आहे त छा हुजो आहे, मतिलबु तव्हां ब्रॉडकास्टर न हुजो आहे, होस्ट न हुजो आहे, हिकिड़ा राइटर न हुजो आहे, छा हुजो आहे? असल में मुंहिंजो जेको मिज़ाज हो शुरू खां वठी मूंखे लेक्चरर थियण जो जुनून हुयो। त आउं माना बसि पढ़ाईंदुसि, वरी वञी पींघे में लुटंदुसि, वञी कुझु न कुझु लिखंदुसि पढ़ंदुसि। आई थिंक तव्हां कुझु ॾींहंनि लाइ उस्ताद थिया बि त हुआ न? उहो त मास्तर त उहो ड्यूरिंग जॾहिं मुंहिंजी अकेडमिक हुई कॉलेज यूनिवर्सिटीअ वारी, त हिकिड़ी सेकेंड शिफ्ट स्कूलनि में, बल्कि एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जिते जा साईं इस्माइल साहब आहिनि, उहो एॾो त आइडियल स्कूल आहे जिते वण आहिनि, कोयलूं आहिनि, बुलबुलियूं आहिनि। उहो एॾो ख़ूबसूरत स्कूल आहे जिते वॾियूं वॾियूं शख़्सियतूं, एग्रीकल्चर यूनिवर्सिटीअ जे बिल्कुलु मर्कज़ में हिकिड़ो स्कूल आहे टंडे जो, उते आउं सेकेंड शिफ्ट में हुअसि। ऐं मुंहिंजो ॾाढो सुठो एक्सपीरियंस हुयो त शागिर्दनि खे आउं लान में विहारे वणनि जे हेठां पढ़ाईंदो हुउसि। उनखे ख़बर आहे त सर खे चीकू वणनि था त चीकू पटे ईंदा, सर खे अंबड़ियूं वणनि थियूं। मास्तर आहे न, शागिर्द पंहिंजी मार खां होमवर्क खां बचण जे लाइ उस्ताद खे छा कीअं ख़ुशि था करे सघनि। त पोइ मूंखे चीकू, अंबड़ियूं, कटूं तमामु सख़्तु उस्ताद हुयो, मारींदो हो। ॾिसो था पाण था चओ, मार खां बचण लाइ असां पकड़ी वरितोसीं। शागिर्द जी जेका नफ़्सियात आहे उहा इहा आहे, उहो घरां दुआ घुरींदो आहे त ख़ुदा करे अॼु उस्ताद जे मथे में सूर हुजे, हुनखे बुखार हुजे, अॼु जेकॾहिं नथो अचे त वाह वाह, उहा त पंहिंजी जाइ ते अलॻि शइ आहे। बिल्कुलु। सो मां प्रोफेसर लेक्चरर थियण जो हो त आउं ख़ामोशीअ सां पढ़ाईंदुसि। मूंखे आउं सोशल कोन हुउसि। आउं रेडियो में अचण खां पोइ जॾहिं मूंखे माण्हुनि सां वास्तो पियो त पोइ, ऐं मूंखे जॾहिं शेखया साहब खे कंडक्ट करण जो मौक़ो मिलियो एज़ ए स्टूडेंट सिंध यूनिवर्सिटी में, उनजे हिकिड़े हल्का मेरी ज़ंजीर का जी किताब जी पधिराई थी, या पोइ आगम पब्लिशिंग एजेंसी सां निसार हुसैनी, जलावतन असांजा जॾहिं असां छपाइण शुरू कया त पोइ असांखे प्रोफेशनल पैसा खपनि कंपेयरनि खे, त पोइ लामोहल्ला शर्मिला हुजण जे बावजूदि बि पाण स्टेज ते बीहणो पियो। त इहो हिकिड़ो ओचितो हिकिड़ो कैफ़े अचानक जीअं कोन खुली पवंदियूं आहिनि फुटपाथनि ते, सही बिल्कुलु ईअं उहो जेको आहे सो थियो। मतिलबु हादसाती तौर ते तव्हां? हा, माना मूंखे थियण त लेक्चरर हो, ऐं मुंहिंजी इंटर साइंस आहे, मुंहिंजी अल्लाह समद, तव्हांजी मिसिस जंहिंखे मां प्यार में दंदान साज़ बि चई सघां थो, डॉक्टर आहे, पंहिंजी डेंटल जी आहे। ऐं मारवी अदी छा थियो हो जो मुंहिंजी कुझु फर्स्ट क्लास में मार्क्स घटि हुयूं। इंट्रस्टिंग हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजी ज़िंदगीअ जी, त मुंहिंजी MBBS में लिस्ट में नालो कोन आयो, छो त हैदराबाद में बाबा मिमण शेख वाणिया उन्हनि असांखे धोई छॾियो। ऐं उन्हनि जा सभिनी जा माना असांजे हैदराबाद जा डोमिसाइल कॉम्पिटिशन सख़्तु हो न, त मुंहिंजी हिकिड़ी ॿ मार्कूं घटि लिस्ट में ॾिसां त मुंहिंजो डेंटल उन में डॉक्टर में लॻो पियो आहे। मूं चयो मुंहिंजो डॉक्टर डेंटल थियण जो आउं कोन कंदुसि। छो न कंदुसि? घर अम्मा चवे, बाबा, अदियूं, भेणूं। मूं चयो न बाबा, आउं कॾहिं पंहिंजो वात खोले कोन ॾिसां त आउं इहे ॿियनि माण्हुनि जा अहिड़ा ॻोरपट जहिड़ा वार हेॾा मागर मछ, वरी हुनजे हथ विझां, हुनजे ॾंदनि में हुनजी फिलिंग कयां। नतीजतन मूं वञी पंहिंजी उहा इंटर साइंस खे छॾियो ऐं वञी सचल कॉलेज जॉइन कयो, मास कम्युनिकेशन जॉइन कयो। शुक्र ख़ुदा जो उते मुंहिंजो इंटरव्यू थियो त इबाद राशिदी ऐं पंहिंजे पूरे सोर्सिस सां आया, पीर पगारा फैमिली, खानदान, ई सीट हिकिड़ी हुई। ऐं इलियास अबड़ो साहब वाइस चांसलर, उहो हले जे कहिड़ी अमेरिकन अंग्रेज़ी पिया ॻाल्हाइनि, ऐं उन्हनि खे पाकिस्तानी सिंधी वुड बि शुड बि ॻाल्हायां पियो। त बहरहाल ख़ुदा जो लख लख शुक्र आहिनि। ऐं उन ॾींहुं एॾो रुनो हुउसि जॾहिं मुंहिंजी लेक्चरशिप मास कम्युनिकेशन जर्नलिज़म, ऐं फर्स्ट क्लास फर्स्ट पोज़ीशन, ऐं हू जेको सिंपल A ग्रेड हो, माशाल्लाह, उहो मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे, हिन वक़्तु वॾो पीर आहे, पीर ऑफ झंडा। उनखे उहा लेक्चरशिप मिली, मूंखे हुननि छॾे ॾिनो। ऐं उनखां थोरनि ई महीननि खां पोइ जॾहिं आया रेडियो पाकिस्तान जी आसामियूं आयूं, त पोइ मूं ॾिठो त हीअ मुंहिंजे मिज़ाज जी नौकिरी त हीअ हुई। चङो थियो जो लेक्चरर न थियुसि, चङो थियो जो माण्हुनि जा वात न खोलिया, हुनजी फिलिंगूं न कयूं। पर मुंहिंजी नंढड़ीअ जी हींअर फिलिंग थी त वियुसि त 12-14 शहबाज़ खे थोरो ॾंद में 15-20 हज़ार,
त पोइ मूंखे पछतावो थियो त ए काश इहा क़बूल कयां हा ऐं वात खोलण। अच्छा नसीर साहिब हिते हिकिड़ो ॿियो सुवाल बि जी त नसीर मिर्ज़ा पंहिंजे पाण जी सुञाणप कहिड़ी हैसियत में बरक़रार रखणु चाहे थो या हू चवे त मूंखे इन नाले सां वधीक सॾियो वञे, ब्रॉडकास्टर, होस्ट, लेखक या शाइर, वधीक तव्हां कहिड़ी पंहिंजी फील्ड सां प्यार कंदा आहियो? होस्ट जेको आहे न उहो कैफ़े अचानक आहियां, ओचितो मूंखे शेख अयाज़ जे थियो, पर मूंखे पंहिंजे होस्ट थियण ते न को कोई अचानक सभु कुझु थियो त थियणो पियो। ऐं वरी मुंहिंजो एज़ाज़ आहे त मूं पहिरियों जेका जंहिं कंहिं तक़रीब जो होस्ट थियो आहियां त पोइ शेख अयाज़ साम्हूं वेठो आहे, अकेलो साम्हूं 7 खंजर कई त ऐं छा तव्हांखे ॿुधायां। शेख अयाज़ मूंखे पंहिंजो हाफ़िज़ बि सॾींदो त मुंहिंजे कमु अची, होस्ट न आहियां। बेसिकली मूं छा थियणु चाहियो त हिकिड़ो डिफरेंट शाइर थियां। अदल सुमरो, अयाज़ गुल, ज़ुल्फ़िकार सियाल, वाजिद नाज़, उन्हनि जे विच में हिकिड़े पंहिंजे अलॻि डिक्शन सां अचां। पर मुंहिंजी प्रोडक्शन ऐं जॉब जॾहिं रेडियो में थी त उते त तव्हां 24 कलाक प्रोड्यूसर आहियो, तव्हां जेको प्रोडक्शन में वेंदो, शाइरी हिकिड़ी नफ़ीस महबूबा आहे, उहो पूरो तवजो घुरे थी, जीअं मवालीअ खां बीड़ी पूरो तवजो घुरंदी आहे। जेकॾहिं तव्हां बीड़ी हेॾे तवजो न ॾिसां न वेंदी, काफ़ी वांगुरु तवजो घुरंदी आहे। काफ़ी तव्हांखे यकदमि न पीअंदो त उहे थधी थी वेंदी, तव्हांजे कम जी न रहंदी। मूं बार बार लिखियो आहे त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त हिकिड़ो शाइर थियां ऐं जॾहिं मुंहिंजी क़बर ते कतबो लिखियो वञे त उन में लिखियो वञे त हिन क़बर में शाइर सुतो पियो आहे, पर थियो ईअं त थी न सघुसि शाइर। मुंहिंजी हसरत किताब जो टाइटल आहे, पर उन में तव्हांजो इहो इक़रार बि आहे त मतिलबु तव्हां शाइर न थी सघिया आहियो। पंहिंजो पाण खे उन्हनि जे मुक़ाबले में जेके मुंहिंजा हमअसर आहिनि, उन्हनि खां तमामु परे परे बीठो आहियां, उन्हनि सां गॾु कुलो कुले मिलाए नथो बीह सघां जेके मुंहिंजा हमअसर। इहो तय कीअं कयो, तव्हां पाण कयो या ॿियनि कयो? इहो ॿुधी छॾियो, अज़मत जे मारवी वेठी आहे, इस्माइल वेठो आहे। हर माण्हूअ खे पंहिंजे ॾात जेका सलाहियत आहे, यादि रखो मुंहिंजो जुमिलो, हर माण्हूअ खे ख़ुदि क्रिटिक पंहिंजो पाण हूंदो आहे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे ॾींहं जी रोशनी हेतिरी आहे, मारवीअ खे ख़बर हूंदी त मुंहिंजो जेको अंदरि जो ॾींहुं आहे हीउ पाण खे महताब अकबर राशिदीअ सां या कंहिं वॾी शख़्स बेनज़ीर भुट्टो सां नथी तशबीह ॾेई सघे न। हुनजो टैलेंट हाई फाई आहे। डॉक्टर इस्माइल साहब खे बि ख़बर हूंदी त हू सामी सिज वड़ा न आहे एग्रीकल्चर जो, पर हुनजी पंहिंजी जेका ॾींहं जी रोशनी आहे उहो उन में हू सेटिस्फाई आहे। त तव्हां चओ न त केरु थो इहो असेस करे त तूं हुन खां वॾो आहीं, पाण खे असेस पाण थो करियां त जेको मुंहिंजे ॾींहं जी रोशनी मुंहिंजे हमअसरनि जे मुक़ाबले में घटि आहे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। मारवी नाज़ानी, मैडम मारवी, तव्हांखे छा थियणो हो? पोइ मतिलबु साईं लफ़्ज़ इस्तेमालु कयो, अचानक कैफ़े अचानक, सो कैफ़े अचानक में छा छा थियो आहे तव्हां सां? मूंसां शुरू खां वठी माय फादर इज़ डॉक्टर, त पप्पा जो इहो ई हुयो की डॉक्टर ठहिणो आहे। अच्छा, मुंहिंजे पापा जी पंहिंजी हॉस्पिटल आहे त डेफिनेटली, ऐं वरी एमरजेंसी ऐं इन तौर बि आहे त मूंखे यादि आहे असां मानी बि खाईंदा हूंदा हुआसीं या कोई असांजा मूवमेंट्स हूंदा हुया त पप्पा नीड टू सी दैट मुंहिंजे पेशेंट्स खे मुंहिंजी ज़रूरत आहे, त हो विच मां मानी मां बि उथी वेंदा हुया। कोई प्लैन्स अक्सर असांजा हूंदा हुया उहे कैंसिल थी वेंदा हुया। असां त ॿार हूंदा हुयासीं, हुन टाइम त असांखे ख़बर न हूंदी की कंहिंजी ज़िंदगी बचाइणी आहे, इहो वधीक इम्पॉर्टेंट आहे। इहे प्लैन्स त माण्हू पोइ बि ठाहे सघे थो। त पोइ मूंखे हूंदो न न मूंखे त अहिड़ो डॉक्टर ठाहिणो ई न आहे जेको तव्हां अचानक तव्हां उथी हलिया वञो शयूं कयो। त मां शुरू खां वठी हूंदी की मूंखे, लेकिन पोइ बि डेफिनेटली असांजे घर में बायोलॉजी ऐं इन जो ॾाढो वधीक रुझान हूंदो, त मां सब्जेक्ट्स इहे ई खयां हुया। वरी लेटर ऑन जॾहिं एडमिशन्स जी ॻाल्हि आई त मां त एक्सक्यूज़ करे छॾियो फॉर दिस, बट आई जस्ट डिड ज़ूलॉजी फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ सिंध। उन में वरी मां एंटोमोलॉजी में पंहिंजा थीसिस वग़ैरह शयूं कयूं। तॾहिं खां वठी मां कम्यूनिटी वर्क में इलाही घणो, कम्यूनिटी वर्क में त मूंखे लॻंदो आहे ॼाए ॼम खां ई मां आहियां, छो त शुरू खां वठी पप्पा इज़ अ डॉक्टर, त उन्हनि जे हॉस्पिटल में पेशेंट्स ईंदा हुया त ॿुधाईंदा आहिनि मम्मी पप्पा वारा की मां वञी उन्हनि खे पाणी पीआरींदी हुयमि, उन्हनि जी तबियत पुछंदी हुयमि पंहिंजी हॉस्पिटल जे हुन में। हीअ असां इहो सोशल वर्क। ऐं वरी मुंहिंजे बाबा जो बि हूंदो सदाई की जेके माण्हू फीस वग़ैरह नथा ॾेई सघनि उहे फ्री ऑफ कॉस्ट हुजनि, या असांखे इलाही चवंदा हुया की कोई दरवाज़े ते अचे थो या छा त तव्हांखे ख़ाली हथ न आहे छॾिणो। त इहे जेके शयूं आहिनि न, इहे शुरू खां वठी अंदरि हुयूं। त उन में मूंखे यादि आहे जॾहिं असां स्टूडेंट लाइफ में हुयासीं त असां दोस्तूं हिक ॿिए जूं बर्थडे सेलिब्रेट कंदा हुआसीं।
त हिकिड़े ॾींहुं असां चयो कि यार असां एॾा पैसा जमा करे हिकिड़े ॾींहुं बर्थडे ते एॾा पैसा लॻायूं था, असां माण्हुनि जी हेल्प था कयूं। पोइ कॾहिं कंहिंजे अखि जो ऑपरेशन कराए छॾियो, कॾहिं असां वटि कोई पैसा जमा करे राशन बैग्स असां वटि हुया ऐं असां हिकिड़ी बस्ती में ॾियणु वियासीं हिते हैदराबाद में। एॾो असांजे मथां अटैक थी वियो। उन ॾींहुं असां उन्हनि धकनि मुकनि सां असांखे ख़बर पई कि रिसर्च कबी आहे, डेटा ठाहिबो आहे। पोइ असां सर्वे फॉर्म पाण मतिलबु वी वर लाइक इंटर जा स्टूडेंट्स या यूनिवर्सिटी जे फर्स्ट ईयर जा स्टूडेंट हुयासीं ऐं असां वेही करे सर्वे फॉर्म्स ठाहिया। पोइ असां घरनि में वियासीं। पोइ असांखे उन ॾींहुं मूंखे ख़बर पई कि हिकिड़े कमरे जे अंदरि 3-3, 4-4 ख़ानदान रहंदा आहिनि। हिकिड़ी दीवार सां उन्हनि जी खटूं लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि कि इहे बाबा वारनि जी खट आहे या भाभी वारनि जी खट आहे। मतिलबु इहो मुंहिंजे लाइ इमेजिन करण ई एॾो वॾो। ऐं उन ई कमरे जे अंदरि तव्हांजो नंढड़ो सो किचन बि ठहियलु आहे, उहो बि किथे ॿाहिरि कोन्हे। ऐं उन सां गॾु ई अगरि कोई जानवर तव्हांजे घर में आहे त उहो बि तव्हांजे दर सां गॾु या दर जे अंदरि ॿाहिरि। दैट मीन्स एवरीथिंग इज़ इन 1 or 2 रूम्स। सो मुंहिंजे लाइ इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हुई। मां कॾहिं इहो ज़िंदगी में न ॾिठो, लेकिन इन इंट्रस्ट इन कमु मूंखे कम्यूनिटी जे उन्हनि तबक़नि ताईं पुॼायो जेसि ताईं जेके असां डिफरेंट क्लास मां तालुक़ रखंदड़ माण्हू आहियूं असां पाण कोन था पुॼूं। अच्छा, इहो तव्हांजो मतिलबु ओचितो अचणु थियो या प्लान हुयो तव्हांजो? प्लान वग़ैरह न हूंदो आहे। कॾहिं बि कोई वॉलंटियर, को सोशल वर्कर कम्यूनिटी लाइ कमु कंदड़ कॾहिं इहो प्लान न कंदो आहे। मूंखां बि माण्हू पुछंदा आहिनि कि असांजा ॿार इहो थियणु चाहिनि था जेको तव्हां था कयो, त ॿुधायो कीअं अचनि। तव्हां बसि जज़्बो रखो इंसानियत जे लाइ ऐं तव्हां सर्व कंदा रहो त तव्हां पाण ई हर शइ तव्हां वटि ईंदी। सो दिस इज़ हाउ then I started my organization and then I went to Islamabad for CSF preparation and all. पोइ उते वरी UN women different organizations असां कमु कयो, वरी सोशल वर्क ते घणो कयो। डॉक्टर इस्माइल रानो था साईं ॻाल्हि पूरी न करण ॾिनी आहे। वापसि अचूं था अञा। जी हा, ॿुधायो कंप्लीट कर ॾियो मैडम, कंप्लीट कर ॾियो। सही ॻाल्हि आहे। त डेफिनेटली उन टाइम जॾहिं तव्हांजो हिकिड़ो सॼो बायो ऐं हिन जो ठहियो पियो आहे, त पोइ जॾहिं मां सोशियोलॉजी ऐं जेंडर स्टडीज़ पंहिंजे CSS जे सब्जेक्ट्स में पढ़ियो ऑप्शनल, पोइ मूंखे ख़बर पई कि मुंहिंजे लाइ इहो आहे। एंड देन नॉट इत्तफ़ाक़िया तौर बट लाइफ मूंखे वठी वई उन्हनि डायरेक्शन्स में जेकी शयूं मुंहिंजे लाइ आहिनि। पोइ मां लॉ LLB कई, नाउ आई एम एडवोकेट। मां जेंडर पढ़ियो, अॼु मां जेंडर जी ट्रेनिंग्स कराईंदी आहियां नेशनल इंटरनेशनल लेवल ते। सो दिस इज़ हाउ आई स्टार्टेड माई ऑर्गेनाइजेशन स्पेसिफिकली फॉर वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन। पुलिस सां गॾु ॿारनि जा तहफ़ुज़ जा औरतुनि जा इदारा ठाहिया। एंड दिस इज़ हाउ माई वर्क is connected to the social or volunteer work which we wanted to do. So this is how things combine and I come into it. Zabardast. Thank you for asking me. नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं। ॾिसंदा रहो ईद रेहान। ईद रेहान में हिकिड़ो ॿीहर भली कर ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी ऐं पाण मतिलबु साईं ॾे हलिणो आहे पहिरीं। इस्माइल कुंभर साहिबु, सभिनी खां पहिरीं त इहो ॿुधायो त तव्हांखे छा थियणो हुयो? पोइ हिकिड़ो माण्हू ज़रई यूनिवर्सिटी में सॼो ॾींहुं पियो जोड़ंदो आहे, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर साहिबु, उहो कीअं थी वियो? महिरबानी अदवान साहिबु। एक्चुअल जेके हालतूं हुयूं उन में मूं ॾिठो पए त मैट्रिक खां पोइ मुंहिंजो माना मुस्तक़बिल हूंदा हो, छो जो पढ़ाई जे हवाले सां अमाउंट खपियो थिए ॿियूं शयूं। जी हा। पर मैट्रिक ते जॾहिं पढ़ियोसीं त उन मां माना जेको तव्हांजे छा थियो आहे, जे मैट्रिक खां मथे न पढ़ां त पोइ कुंभार थियां ऐं पनोड़ा ठाहियां हा ऐं चक ते चाढ़िया ऐं न्याई ऐं प्लस इहे पंहिंजो जेको वॾा कमु छॾे विया आहिनि त उहो ई करियूं आहे जेको असांजे वॾनि कयो। जी हा। पर पोइ इहो त ॾिठोसीं सिस्टम में त गुरबत में वरितल माण्हू पंहिंजो पाण खे बहितर पोज़ीशन में पढ़ाई जे ज़रिए करे सघे थो। पोइ उन में कोशिशूं इहो कयोसीं त मैट्रिक करण खां पोइ इंटर कयो, इंटर करण खां पोइ वरी अॻियां वरी यूनिवर्सिटी लेवल ते पहुचण लाइ टेस्टूं ॾिनियूंसीं उन वक़्त में। ऐं त मेरहान यूनिवर्सिटी में मुंहिंजी दाख़िला थी वई। पर मेरहान यूनिवर्सिटी में दाख़िला थी वई, पर हाणे उहो फीअ जा पैसा न हुजनि त कीअं जेको मेरहान में पढ़ां। जी हा। पोइ वरी नतीजनि तौर त असां हुते जेका मैडम ॻाल्हि कई त सोशल
सेक्टर जे हवाले सां समाजी ख़िदमत जो जज़्बो ऐं थोरो इंटर पढ़ियोसीं त चयोसीं त हाणे थोरो समाज लाइ कमु कजे, पर वरी बि कोशिशि कईसीं त रुॻो समाज खे सोशल वेलफेयर डेवलपमेंट एसोसिएशन खोलीसीं पंगरियो में, यंग मेरान सोशल वेलफेयर सोसाइटी खोलीसीं 80 वारे ॾहाके में। पोइ वरी चयोसीं त हाणे मथे पढ़णो आहे, कोशिशि करे टनो जाम यूनिवर्सिटी में दाख़िला वरितीसीं। दाख़िला वठण वारो त वठी वियसि, पर पोइ उन में हाणे फ़ीअनि जो मसइलो, त इन विच में वरी नौकिरी लाइ अप्लाई कयमि त मूंखे मिली वई नौकिरी हिन में पंगरियो शुगर में एज़ ए मज़दूर, उते कमु कयमि। त मुंहिंजो ॾाढो हूंदो उहो उनजा ॿ पुट जेके माना बैंकर हुआ, उहो पंहिंजे उन पुटनि खे चवंदो त हिनखे बैंक में ॿियो कुझु न वठी ॾियो त क्लर्क वठी ॾियो। त मूं चयो ठीकु आहे चाचा, मूं त पास कई आहे या इंटर पास कई आहे। चई न तूं BA फर्स्ट क्लास में कंदे त तोखे असीं कैशियर कराईंदासीं। वाह। कोशिशि करे वरी BA कईसीं बदीन कॉलेज में, टने मोहम्मद खान मां BSc कईसीं, वरी हिते LLB कईसीं। त इन विच में पंगरियो शुगर मिल में जॾहिं जॉब मिली त उते मुंहिंजो इहो त जेके मुंहिंजो एज़ ए लेबॉरेटरी एनालिस्ट, त मूंखे हुननि चयो त तव्हां एतिरो पढ़ियल आहियो, इंटरमीडिएट आहियो ऐं तव्हांजी दाख़िला थी वई, पोइ छा पोज़ीशन आहे? त मुंहिंजो मूंखे पढ़णो आहे। हाणे हीअं त राति जो ड्यूटी मूंखां वठो, राति जो तव्हां हाणे हिते पढ़ंदा, ॾींहं जो वरी पोइ हितां जेका सुबुह जो 5 वारी बस वञे थी गवर्नमेंट जी, उन में हैदराबाद फतेह चौक, पोइ तव्हां खणी टनो जाम। पोइ मुंहिंजी ज़िंदगी जो ईअं सफ़र गुज़रियो। हुननि मूंखे चयो त हाणे तव्हां मंझंदि वारी सुबुह जी ड्यूटी न करियो, शाम वारी न करियो, राति जो 12 बजे खां, माना उहो 10 बजे अचिबो ऐं 5 बजे ऑफ कबी ड्यूटी, ऐं वरी पंहिंजा कपिड़ा वपिड़ा चेंज करे वरी बस में चढ़िबो, 2.5 कलाक जो सफ़र करे वरी फतेह चौक अचिबो, फतेह चौक खां वरी अधु कलाक जो पोइ केॾी महिल टंडे अलाए निकिरी वेंदासीं, केॾी महिल टंडे जाम में निंड त पूरी करणी आहे न। सही। अहिड़े नमूने वरी तव्हांजो मेंटोर कहिड़ो आहे? मतिलबु इन विच में हिकिड़ो त कॉलेज लेवल माना इंटरमीडिएट ते माना मैट्रिक ताईं त बाबा वारनि चयो त बाबा ठीकु आहे, पर कॉलेज लेवल ते वरी जेको सो मुंहिंजो मेंटोर जेको सो साईं हसन अली जेको सो नाहियूं साहिबु, उन्हनि मूंखे हिमथायो घणो त मूं इंटरमीडिएट करे वरितो। उन खां पोइ वरी ज़ैदी साहिबु हुजे जनरल पंगरियो शुगर मिल में, गुलाम मोहम्मद सुमरो साहिबु, इन्हनि वरी हिमथायो त पोइ वरी यूनिवर्सिटी लेवल ते पढ़तसि। यूनिवर्सिटी लेवल में जॾहिं पहुतसि त मूं MSc रूरल डेवलपमेंट में कई हुई, ऐं उन में बि दाख़िला वठी छॾियमि। ऐं यूनिवर्सिटी में त उते जेके फॉरेनर आया हुआ त रजब साहिब सां मुंहिंजी मीटिंग थी, मुलाक़ात थी, त उन खां पोइ यूनिवर्सिटी में रजब साहिब जो सहारो रहियो घणो, ऐं नतीजो न इहो थियो त उते यूनिवर्सिटी में जेॾी महिल मूं BSc कंप्लीट कई त हिकिड़ी पोज़ीशन सां HST जो, त HST पोज़ीशन में मुंहिंजी BSc टन मोहम्मद खान मां थियल अप्लाई कयो। अपा मरियम मुंहिंजो इंटरव्यू कई, अपा रियली इंटरव्यू मूंखे कई ऐं यकदमि माना ॿिए ॾींहुं मूंखे ऑर्डर ॾिनई, माना रुपयो बि न इवन एतिरो। ऐं मूं उहो HST जो ऑर्डर खणी पहिरीं मुंहिंजी जेका असां जेका पोस्टिंग हुई मलकानी शरीफ़ में, मूं उते टीचर खे हेडमास्टर खे चयो त आउं हफ़्ते जा 4 ॾींहं पढ़ाईंदुसि, मूंखे हिकिड़ो ॾींहुं रिआयत कजो, पर आउं फुल ॾींहुं पढ़ाईंदुसि। सही। ऐं पोइ वरी उते पढ़ायमि, उन खां पोइ वरी खलीफ़ो कासिम हाई स्कूल, पोइ वरी अप्लाई कयमि जॾहिं MSc करे वरितमि त अप्लाई कयमि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में, त हुते आउं 100 ग्रेड में साइंस टीचर हुउसि। अप्लाई कयमि त मूंखे उमेदु न हुई, त छो जो मूं फार्म जा पैसा न जमे कराया, त फार्म जेके दोस्त वठी जमे करायो, त जमे करायो त 200 रुपया फी हुई। त उन में वरी जॾहिं इंटरव्यू में जॾहिं थियो त उहो मुंहिंजी माना बहितर मुंहिंजो इंटरव्यू सभिनी में थियो। त मूं चयो हाणे जेकॾहिं मेरिट रजो साहिबु हलाए थो त पोइ हक़ मुंहिंजो आहे, मेरिट नथो हलाए त पोइ ठीकु आहे। पर नतीजो थियो त पोइ मूंखे ऑर्डर जी ख़बर न पई, मूंखे हिकु दोस्त ॿुधाए त ऑर्डर निकिता आहिनि, तव्हांजो ऑर्डर तव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजो मूंखे ख़बर न आहे। वियसि उते त उते पोइ रजिस्ट्रार साहिब वटि ऑर्डर पियो ऐं पोइ इहे टंडोजाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी पंजाब में जॉइन कई। ऐं उन खां पोइ वरी कोशिशि करे पोइ चयोसीं त पंहिंजो पाण खे मञरायूं, त हाणे के शोबे में आहियो टीचिंग, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई टीचिंग, छो मूं मुख़्तियार कारी जी टेस्ट पास कई हुई, पर उन में पर मूं चयो न मुख़्तियार कारी न खपे, ऐं एक्साइज टैक्स ते पास कई कमीशन मां उन में मां न वञी सघियसि। त मुंहिंजो हाणे हीअ टीचिंग आहे ऐं रिसर्च आहे, ऐं उन ते फोकस करियां। उन में इहो आहे त पोइ PhD बि कयमि, वरी B.Ed M.Ed यूनिवर्सिटी खसारे में बि त हिकिड़ो आइडिया ॾिनो रजब साहिब खे, त उन वक़्त में 96-98 असां B.Ed M.Ed प्रोग्राम शुरू कयोसीं। उन में 10,000 स्टूडेंट, उन में 10 करोड़ यूनिवर्सिटी खे कमाईंदासीं। पर मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी हुई त माना वेहणो न आहे, पंहिंजो टारगेट रखियो। नंढपण खां ई माना जॾहिं मूं मैट्रिक कई हुई, जॾहिं मिल में हुउसि त मूं टारगेट रखियो त हाणे 17 ग्रेड ऑफिसर कीअं थिया। 16 ग्रेड जो थी वियोसि, पर 17 लाइ वरी जॾहिं लेक्चर थियसि त पोइ मुंहिंजो इहो टारगेट अचीव थियो। पोइ कोशिशि कयमि त हाणे कहिड़ी बि सूरत में जॾहिं हिकिड़े तइलीमी इदारे में आयो आहियां त पंहिंजो पाण खे मञरायां ऐं उन में महिनत करे सख़्तु, उन में मूंखे सख़्तु महिनत करणी पई।
ऐं उन में पोइ असिस्टेंट प्रोफेसर थियसि, वरी एसोसिएट प्रोफेसर थियसि, पोइ वरी PhD कयमि, वरी उन खां पोइ जेको सो माना हाणे भई कोशिशि पिया कयूं त माना जो लिखण पढ़ण सां बि वास्तो आहे, पर मुंहिंजो मेन फोकस आहे बहितर पंहिंजो पाण खे सम्झां थो हिकिड़ो सुठो उस्तादु आहियां ऐं सुठो रिसर्चर आहियां, ऐं उन माना पंहिंजो पाण खे माना इन ते फिट सम्झां थो पंहिंजो पाण खे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मैडम मारवी जो मेंटोर केरु आहे? कंहिं ऐं तव्हां जेका मेंटोर जी ॻाल्हि कई, मुंहिंजो मेंटोर जेको यूनिवर्सिटी में डॉक्टर रजब साहिबु हो, जंहिं मूंखे जेको सो माना हिन मंज़िल ते पुॼायो, हुनजो माना आइडिया हो त तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी में आया तव्हां पंहिंजो पाण खे पंहिंजी प्रोफेशनल डेवलपमेंट करियो। मूं तमामु घणा कोर्स कराया ऐं उन खां पोइ मूं तमामु घणा जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि ते फोकस कयो ऐं उन्हनि में वरी यूथ खे असां मुंहिंजो वरी कॉन्सेप्ट इहो यूथ खे एंगेज करिया। ऐं हींअर बि बीइंग मैडम खे ख़बर आहे त चेयरमैन हिकिड़ो आइडिया फतेह साहिबु आयो त हिकिड़ो पुछो त तव्हांजो हाणे जेको पहिरियों जेको स्टेप कहिड़ो आहे? स्टेप व्हाट डज़ इट मीन? मुंहिंजो स्टेप माना स्टूडेंट्स टीचर इंगेजमेंट प्रोग्राम स्टेप 1 तुंहिंजो इहो हुजे त जंहिंमें स्टूडेंट जा सॉफ्ट स्किल डेवलप करियूं, हुनजी कैरियर काउंसलिंग करियूं, हुनखे स्कॉलरशिप प्रोग्राम में आणियूं, हुनजी CV राइटिंग में करियूं, हुनजी कम्युनिकेशन स्किल बहितर करियूं, प्रेजेंटेशन स्किल बहितर करियूं, छो इहो ई जेको असांजी प्रोडक्ट आहे मार्केट आहे। बिल्कुलु जी हा मैडम मारवी ओवर टू यू। मुंहिंजा मेंटोर हमेशह मुंहिंजा बाबा ई रहिया आहिनि, छो जो धीउनि खे न्याणियुनि खे हिन मुआशरे में अॻियां वधाइण जे लाइ अगरि उन्हनि जा घर मां जेको मेंटोर ठहे थो न उहो वधीकतर उन्हनि जा फादर ई ठहनि था ऐं उन्हनि जी सपोर्ट ई न्याणियुनि जी ज़िंदगी बि मटे सघनि थियूं ऐं उन्हनि खे उहो कॉन्फिडेंस ॾियनि थियूं कि उहे वॾे वॾे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण खां या ॿियनि खे उन्हनि चैलेंजिस जे लाइ तयारु करण खां घबराइनि नथियूं। त सदाईं पप्पा ही हमेशह कि हाँ लॉ करिणो आहे, मूंखे हुयो इरादो करिणो आहे, बट ही वॉज कंटिन्यूसली रिमाइंडिंग मी। मां ॾाढी मसरूफ़ हुयमि पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जे कमनि में ऐं सिंध पुलिस जूं ट्रेनिंग्स कराइण में, औरतुनि ऐं ॿारनि जा सॼो ॾींहुं मसला हल करण में। पप्पा ऑलवेज़ रिमाइंड मी, बेटा तव्हांखे लॉ करिणो आहे, तव्हां अञा एडमिशन न वरितो, बेटा तव्हांखे लॉ। वरी मुंहिंजो फॉर्म पंहिंजे हथ सां भरियनि, वञी पाण सबमिट कराए आया। मां बसि रुगो वञी करे क्लास अटेंड कई आहे, मूंखे कुझु ख़बर न हुई कि मुंहिंजो एडमिशन प्रोसेस कीअं थियो आहे। माय फादर डिड एवरीथिंग। इवन जॾहिं मुंहिंजी शादी पई थिए त मुंहिंजा एग्ज़ाम थियण वारा हुया, 2nd और 3rd ईयर जा, कोरोना जे अॻियां पुठियां लॉ जा। सो पप्पा वॉज लाइक कि तूं पंहिंजी शादी जी प्रिपरेशन में पंहिंजो इहो फॉर्म न विसरी वञजांइ। अगेन हुननि मुंहिंजो फॉर्म भरियो ऐं पोइ मूंखे चयनि कि हाणे जेको नेक्स्ट फॉर्म आहे न उहो तुंहिंजो हस्बैंड भरंदो। बट हुन कोन भरियो, उहो मां ई भरियो। नसीर साहब तव्हांजा मेंटोर मतिलबु मेंटोर ते अचां थो, पर छाकाणि त इस्माइल साहब ॾाढो ख़ूबसूरत गुफ़्तगू कई आहे ऐं हुनजे आर्टिकल जो रीडर आहियां ऐं सोशल साइंसिस ख़ासि तरह सां एग्रीकल्चर बेस्ड या इशूज़ जेके आहिनि असांजे ज़मीन सॉइल जा, उन्हनि ते हुनजी ॾाढी मिठी मिठी ॿोली आहे। न त प्रोफेसर महक़िक़ रिसर्चर ॾाढी ख़ुश्क ॿोली लिखनि था, पढ़णु ॾुखियो आहे, पर इस्माइल जा आर्टिकल पढ़ंदो आहियां त सरसब्ज़ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी सां वास्तो थो रखे ऐं सॼो ॾींहुं सावक ॾिसे थो न हरियाली गुल फुल, उनजी ॿोली क़दुरु सुठी आहे। जी हाँ बिल्कुलु। वरी आउं जेको मारवीअ जी गुफ़्तगू में मूं हिकिड़ो जुमिलो नोट कयो त उनजो जेको सोशल वेलफेयर आहे या जेको कमु आहे उन में एॾी नंढड़ी मासूम ॻाल्हि कई जो तव्हीं सम्झो त तव्हां जेकॾहिं पाट पाणी जे रखो था ऐं झिरकी हुन में चुंग ॿोड़े पाणी पीए थो, अलाह समद हुन में नोरिड़ो जेकॾहिं अचे थो पाणी टुके थो, ॿिली अचे थी उहो पाणी पीए, तव्हांजी ख़ुशी जी का इंतिहा कोन्हे। त असांजी अदी मारवी चए थी त मूं पंहिंजे सोशल वेलफेयर में माण्हुनि खे पाणी बि पीआरियो आहे। त पोइ मूं सोचियो त हिन जो नालो मारवी आहे, उहो भालवा आहे, उहो खूह आहे, उहो बि वीचारी घड़ा मथे ते रखी मिठा ॿेलड़ा ही खणी माण्हुनि खे घर जे फैमिली जे लाइ पाणी कंदी हूंदी। त ॾिसो नाले जो केॾो हुन में असरु आहे। मिटी वास आहे, मिटी आहे वन, इमदाद हुसैन जी शेर आहे। मिटी वास आहे, मिटी आहे वन, मिटी तन आहे, मिटी आहे मन, पुछो मारवीअ खां त छा आहे मलीर, पुछो बेवतन खां त छा आहे वतन। हाणे सभ खां पहिरीं मेंटोर मुंहिंजी ख़ुदि मदर आहे, जंहिंखे शौक़ु आहे त आउं यूनिवर्सिटी पढ़ां ऐं ॾिसो टंडो ठोड़ो किथे जाम शोरो किथे, ऐं एॾे प्यार सां उहो जॾहिं सुबुह जो मुंहुं धोई शेंक ते पंहिंजे शिफून जो रोएट कंदी त हसीन औरत आहे। सांवरी सलोनी आउं पंहिंजी माउ खे हसीन थो सॼां। शरीफ़ा नासिर अली मिर्ज़ा मुंहिंजी फस्ट मेंटोर आहे, जेका मूंखे असुर जो 5 वॻे खां उथारणु शुरू, अब्बा बच्चा अदा उथ अंगण में, त यूनिवर्सिटी वञिणो आहे न, पोइ टंडे ठोड़े मां टांगे में, उतां फ़कीरपुर में, पोइ पॉइंट गाॾी खाते, पोइ हैदर चौक, पोइ नेठ उनजे दुआउनि जो असरु थियो त आउं फर्स्ट क्लास फर्स्ट पोज़ीशन पंहिंजे जर्नलिज़म में आयुसि। उते उन खां पहिरीं मुंहिंजो जेको मेंटोर आहे
ऐं जेको कुझु बि आहियां जेकॾहिं तव्हां मूंखे सुञाणो था ऐं मूंखे महिराण टेलीविज़न जी टीम सॾे थी त मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त मुंहिंजी बैक ते मुंहिंजो उस्तादु निसार हुसैनी आहे ऐं उन मुंहिंजे हर शइ में मुंहिंजी हर सलाहियत खे उजागर करण में उनजो वॾे में वॾो हथु आहे। यूनिवर्सिटीअ में मुंहिंजो जेको मेंटोर आहे उहो शेख अज़ीज़ साहिबु आहे। हाणे जॾहिं मेच्योर एज में आयो आहियां त ऐं जंहिं सब्जेक्ट ॾियां वञा पियो त थिएटर छा आहे, म्यूज़िक छा आहे, क्लासिक छा आहे, अदाकारी छा आहे, सदाकारी छा आहे, त उहो सभु सेखारण वारो त पोइ साईं हाणे आऊं जैक ऑफ ऑल आहियां, मास्टर ऑफ नन पाण खे सम्झां थो, पर तव्हां मूंसां थिएटर ॻाल्हाईंदो त शेख अज़ीज़ ॻाल्हाईंदो मुंहिंजे अंदरि मां, तव्हां मूंसां म्यूज़िक ॻाल्हाईंदो, मूंसां क्लासिक ॻाल्हाईंदो, त जेका बि मुंहिंजी नॉलेज तव्हां सां शेयर कंदुसि उनजे बैक ते मुंहिंजो शेख अज़ीज़ आहे। वरी मूं रेडियो पाकिस्तान ते हज़ार आइटम रिकॉर्ड कया आहिनि, सभई आर्टिस्टनि खे मूं इंट्रोड्यूस करायो आहे ऐं मूं 1200-1400 जेका रेडियो पाकिस्तान जी तारीख़ हिस्ट्री पिक्टोरियल हिस्ट्री 700-800 सुफ़ा हज़ारे सुफ़ा आहिनि जेके किताब जे थियण जे इंतज़ार में आहिनि, त उन्हनि जे पुठियां मुंहिंजो अनवर बलोच साहिबु मुंहिंजो उस्तादु आहे जंहिं चांग आहे जवानीअ में गुज़ारे वियो। उन ॾेखारियो त आबिदा परवीन जेकॾहिं ॻाईंदी त उनजो बैलेंस हीअं कबो, मोहम्मद यूसुफ साम्हूं वेहंदो त हीअं कबो, ढोल फ़क़ीर ऐं जेकॾहिं फोक आर्टिस्ट वेहंदा त उन्हनि जे लाइ साज़नि जो अरेंजमेंट त माण्हू ॾिसी हिकिड़ो आङुर खां वठी को सेखारींदो आहे, हिकिड़ो तव्हांखे ॿुधाईंदो आहे त हीअं तव्हां पंहिंजे ऑब्ज़र्वेशन सां। त मुंहिंजो मेंटोर अनवर बलोच जी बहितरीन तव्हांखे मिलिया आहिनि सर जेके तव्हां नाला था वठो ऐं जे तरह तव्हां उन्हनि खे मान था ॾियो, त इहा बि वॾी ख़ुशनसीबी हूंदी आहे। मूंखे शेख अज़ीज़ साहिबु जॾहिं आउं पढ़ंदो हुउसि त आउं बैक सीटर आहे, ऐं अॼु बि तव्हां मूंखे तक़रीबात में ॾिसंदो ऐं कंपेयरिंग कयां थो त पोइ लामोला मूंखे फ्रंट ई थो स्टेज ते सभिनी खां मथे चढ़ी वेहणो थो पवे। बाक़ी अदरवाइज़ जेकॾहिं आउं कंहिं शिरकत थो कयां त तव्हां मूंखे कॾहिं बि फ्रंट सीट ते न ॾिसंदो, तव्हां कॾहिं मूंखे 3 पीस में न ॾिसंदो, तव्हां कॾहिं मुंहिंजे पेरनि में बूट न ॾिसंदो। ऐं सिंपल सादो फंक्शन में वेहंदो आहियां, फ्रंट सीट सादगीअ सां हलियो वेंदो आहियां। त मूं अव्हांखे माना जेका ॻाल्हि ॿुधाइणु पियो चाही त मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी बेहदि सादगीअ सां गुज़ारी आहे ऐं मूं शेख अज़ीज़ साहिब जो नालो इन करे वरितो त मूंखे फ्रंट सीट ते हुन जॾहिं ॾिठो त हीअ 2 सालनि खां वठी अॻियां सॾे विहारे थो, बाबा न तूं फ्रंट सीट ते वियो, आगा रफ़ीक, हमीद आले पोटो, इबाद राशिदी सभु तोसां फ्रंट सीट ते गॾु अचो, त हू अखे ॾांहुं न कंदो ऐं पुठियां हलियो ईंदुसि। मूंखे आख़िरी जुमिलो थो ॻाल्हायां, मूंखे चई नसीर तोखे हिकिड़े ॾींहुं ऐं ॾिसां पियो त तूं कुझु न कुझु मूंखे थी ॾेखारींदे, मुंहिंजे शागिर्दनि मां हिकु ॾींहुं तूं मूंखे थी ॾेखारींदे। जॾहिं 2007-8 में ही ह्यूज पोस्ट आहे रेडियो पाकिस्तान जे रीजनल डायरेक्टर MB अंसारी, इलियास इश्की ऐं साईं अले जे हमीद नसीम, हफ़ीज़ हुशियारपुरी, इनायत बलोच, उन सीट ते आउं जॾहिं वेठुसि त उहो वाइस चेयरमैन हुयो शेख अज़ीज़ सिंधी अदबी बोर्ड जो। हुन जीअं ई अख़बार में पढ़ियो, अख़बारूं कोन लिखंदियूं आहिनि, हुन पंहिंजे डायरेक्टर जी चार्ज वठी कमु शुरू करे छॾियो। हुन जीअं ई अख़बार उहा पढ़ी पंहिंजी गाॾीअ में निकितो, ठक 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 दरवाज़ो नॉक कयईं, खुलियो त आऊं उनजे पेरनि ते वञी किरियुसि। हू हुनजो तकियो कलाम हूंदो हो, अलाहु अकबर अलाहु अकबर अलाहु अकबर, हीअं कंदो हो शेख अज़ीज़। जी हा। ऐं हुनजे पेरनि ते किरियुसि, मूंखे भाकुर पाए चयईं, ॾिस नसीर, मूं तोखे चयो हो न त तूं मुंहिंजी शागिर्दनि मां कुझु न कुझु थी ॾेखारींदे, इहा तुंहिंजी आख़िरी पॉइंट ऑफ डिपार्चर आहे, तूं हिते वेठो। वाह वाह, मतिलबु मुख़्तसर में पोइ पाण ब्रेक ॾांहुं भरणो आहे पाण खे। तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, मूं आर्टिस्ट मुतारिफ़ करायमि, ज़ाहिर आहे तव्हांजा होस्टिंग में तमामु घणा शागिर्द। ज़रा मां तव्हांखे, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां तव्हांजो हिकिड़ो प्रोफाइल इंटरव्यू कयां, पर उहो अलाए कहिड़ो ॾींहुं उहो क़िस्मत में हूंदो, पर प्रोफाइल भले खोलियो था बिल्कुलु ईअं आहे, तव्हां जो ई आहे सो ई आहियो। रेडियो ते हेॾो सारो कमु, ऐं ख़ासि करे जॾहिं तव्हां मुतारिफ़ करायो था माण्हुनि खे ऐं सभु कुझु तव्हां कयो, तव्हांखे छा मिलियो उहे तव्हांखे मञनि था? आहे ईद जो ॾींहुं, पर इहो सवाल ईअं ओचितो यादि अची वियो नसीर साहिबु। यार आहे बेवफ़ाही सारो ज़मानो, ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो, आहे बेवफ़ा। ऐं कंहिंजा नाला वठां, ऐं मूं 25 साल हिक खां हिकु जेको आहे हिकिड़ो उजाणल ॾीओ आयो, मूं हुनखे तीलीअ सां रोशन करे हुनखे रोशन कयो, पर ही दुनिया बेवफ़ा आहे। ऐं यकीन करियो त हिन वक़्तु जेकॾहिं रेडियो जा प्रोड्यूसर आहिनि,
उहे कंहिं बि टैलेंट ते भले नाराज़ थियनि, महिनत कोन था कनि। मुंहिंजे पेर उघाड़ा हूंदा हुआ, 18 कलाक मुंहिंजो जुनून हुयो न। ऐं हाणे चवंदो आहियां मूंखे ॿियो जनम मिले त इन्हनि जिन खे मूं मुतारिफ़ करायो इहे अचनि रेडियो ते अची त ॾेखारनि। ऐं ख़ुशि आहियां त जेके हाणे वारा नवां प्रोड्यूसर आहिनि उहे कंहिं बि टैलेंट ते उनखे उजारे अछो नथा कनि। ऐं ख़ुशि आहियां त इहो मुंहिंजे अंदर जो जेको सेटिस्फिकेशन आहे त हीअ बेवफ़ा आहिनि माण्हू कंहिं बि टैलेंट ते तव्हां पंहिंजो वक़्तु न विञायो। ऐं जीअं अदल सुमरो आहे न, हुनजो सॼो ध्यानु पंहिंजी शाइरीअ ते आहे। अयाज़ गुल आहे, हुनजो सॼो ध्यानु पंहिंजी शाइरीअ ते। मां साईं हफ़ीज़ शेख खे पियो जमा कयां, शेख अयाज़ खे कंपाइल पियो कयां, कलीश बेग खे कंपाइल पियो कयां, मुमताज़ मिर्ज़ा खे, सुमेरा ज़रीन खे, खैरनिसा जाफ़रीअ खे, 35-40 बुक्स आहिनि। इहो ई सॼो वक़्तु जेकॾहिं आउं पंहिंजे तहरीर खे, पंहिंजे लिखण खे, पंहिंजे सलाहियतुनि खे पाण ते इस्तेमालु कयां त मे बी मुंहिंजो बि हिकिड़ो माना दूरदर्शन न पर हिकिड़ो वॾो दर्शन थी ज़ाहिर थिए दुनिया में। ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वरी ॿिया दर्शन नसीर साहिब जा ॾिसूं था ऐं ॿुधूं था। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि ॾिसंदा रहो। ईद रिहान। नाज़रीन, ईद रिहान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ब्रेक ते वञणु वक़्तु नसीर साहिब जा दर्शन ऐं ख़ूबसूरत कचहरी प्रोफेसर इस्माइल कुंवर साहिब ॾे हलूं था। इस्माइल साईं, हीउ जेको ज़ाहिर सॼो माहौल आहे, तव्हां रिसर्च वर्क पंहिंजो हिकिड़ो असांजे ईद जे सवालनि में ई तव्हां पंहिंजो ज़ाहिर कयो त मां हिकिड़ो रिसर्चर आहियां, तव्हां पंहिंजे समूरी डेटा वेटा ॾेई छॾी। सो हिकिड़े पासे जंग, ॿिए पासे गुरबत, पोइ महांगाई, पोइ अदम बर्दाश्त, उनखां पोइ सिंध जी सिचुएशन, उनखां पोइ हिकिड़ो स्ट्रेस, पोइ हीअ वरी ज़ाहिर आहे पॉलिसीज़, उनखां पोइ हुकूमती फ़ैसिला, पोइ उहे अलॻि हिकिड़ा दॿा। इन सॼी सूरत हाल में सिंध जो माण्हू किथे बीठल आहे ऐं इन सॼी सूरत हाल में ईदूं कीअं मल्हाइजनि, पर थोरो मुख़्तसिर करे त जीअं वरी पाण सवाल कुझु घणा कंदासीं, आहियूं पाण आख़िरी मरहलनि में। जी महिरबानी। आउं सम्झां थो त अहमद साहिबु, पहिरीं ॻाल्हि त जॾहिं आलमी सतह ते ॾिसे थो पोइ वरी पाकिस्तान वरी सिंध, जी हा, त जेके हींअर डेटा आई आहे त पावर्टी जेको माण्हू मेजॉरिटी जेका आहिनि, वर्ल्ड बैंक जी अगरि रिपोर्टिंग में 44% जेके से माना बिलो पावर्टी लाइन था, पर उहो अंग अञा मथे आहे, 60% खां मथे आहे। हिकिड़ो त माना गुरबत में माण्हू तमामु वधीक वरितल आहे। ऐं ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कयो त हाणे छा करणु खपे इन हवाले सां, पहिरीं ॻाल्हि त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे क्लाइमेट चेंज जी, क्लाइमेट चेंज में जेके से माना असीं ॻाल्हि था करियूं, पाकिस्तान पंहिंजो मौक़ो पेश थो करे काब में, जेको कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ में, ऐं हाणे 31 में जेको थो पंहिंजो मौक़ो पेश कंदो। अॻु में हुते पंहिंजो मौक़ो पेश कयो त असां पाकिस्तान 1% खां घटि जेको थो कार्बन एमिशन्स में, माना कार्बन घटि 1% खां घटि ख़ासि करे थो। पर तव्हां ॾिठो त पाकिस्तान जेका माना 60% हुनखे ई व्हीकल्स ते, एनर्जी ते वञिणो हो, ग्रीन एनर्जी ते। ग्रीन एनर्जी जो मक़सदु इहो आहे त माना तव्हांजो सोलर ते, विंड ते, जेको थो ॿिनि ते वञणु खपे, या बायोमास आहे हुन मां एनर्जी खे पैदा कजे। त उन हवाले सां असांजो गवर्नमेंट जेका था चवनि त घटि एनर्जी ते फोकस कयो आहे। कोल, फासल फ्यूल ऐं ऑयल ते असांजो घणो जेको थो ॿाहिरि पियो आहे। त जेको 0.3% जेको असांजो कार्बन एमिशन्स में अॼु खां 15 साल हो, उहो 0.9% ते वधी वियो आहे। त हिकु तरफ़ पाइदार तरक़ी जेको अक़वाम मुतहदा में पाकिस्तान सिग्नेटरी आहे 17 गोलनि में, त असां जेको सो माना गुरबत घटाइण खां वठी जेको सो मौसमी तब्दीलियूं, क्लाइमेट एक्शन, लाइफ बिलो वाटर, त ओवरऑल सिंध जी जेका सिचुएशन आहे, त तव्हां ॾिसो त सिंध जो कोस्ट आहे उन में सी लेवल जेका राइज़ पई थिए ऐं नतीजो समुंड में जेके से माना एल निनो ऐं सुपर एल निनो वारा जेके से माना शयूं वधनि पियूं ऐं गर्मी जो दर्जो वधे पियो, त लाइफ बिलो वाटर आहे उहा मुतासिर बि थिए। सिंध जूं एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स डेवलप थियल आहिनि। उन्हनि में तव्हां ॾिसो त उन्हनि ज़ोननि जे हवाले सां जेको असां ॾिसूं पिया त गर्मी जो टेम्परेचर तमामु वधे पियो। रिवराइन बेल्ट में असांजा जेके फॉरेस्ट हुआ, रिवराइन फॉरेस्ट जेके घटिजी विया आहिनि ऐं वणकारी वारी जेको सिस्टम आहे उहो ख़तमु थींदो पियो वञे। त हाणे माण्हू पंहिंजी हिन वक़्तु जेका सिंध जो माण्हू पंहिंजी सर्वाइवल जी जंग विझी रहियो आहे। त मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां जिते दुनिया जा जेके मुल्कनि में पाकिस्तान जेके ग़रीब, पाकिस्तान जहिड़ा ग़रीब मुल्क मुतासिर थियनि था, वरी पाकिस्तान में असीं ॾिसूं था त उन में अमीर माण्हू मुतासिर थिए थो पर घटि, पर ग़रीब माण्हू वधीक मुतासिर थिए थो। ॿोॾूं अचनि थियूं, तूफ़ान अचनि था, ख़ुश्कसाली थिए थी, या ओवरऑल जेको माना हीट वेव थिए थी, त ग़रीब माण्हू बेसहारा आहे। त हिन वक़्तु जेका तव्हां पाण जेका ॻाल्हि पिया करियूं त सिंध जे माण्हू जी जेका हालत आहे ॾाढी बुरी आहे ऐं उन खां पोइ गुरबत जी लकीर खां ज़िंदगी गुज़ारे पियो। त असांखे छा करणु खपे? त मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां असां वटि जेको क्लाइमेट चेंज जी पॉलिसी आहे उन ई खे असां ट्रिकल डाउन हेठि लेवल ते न कयो आहे।
न असां वटि जेके डिज़ास्टर अचनि था बाबा उनखे कीअं मिनिमाइज़ कजे, क्लाइमेट चेंज खे कीअं फेस कजे। त क्लाइमेट चेंज एक्शन जा नेटवर्क त ठहियल आहिनि, पर यूनियन काउंसिल खां वठी तहलके काउंसिल, डिस्ट्रिक्ट काउंसिल या रीजनल काउंसिल ताईं जेका प्रोफेशनल ताईं माना डिज़ास्टर मैनेजमेंट कमेटियूं आहिनि, पर उहो फाल न आहिनि। उन खां पोइ हीट वेव जूं जेके लहरूं जेके हाणे हलनि पियूं, जंहिंमें माना अलर्ट शुरू थी विया आहिनि, ऐं ईद वारो ॾींहुं त माना अलर्ट तमामु वधीक आहे। अॼु बि तव्हां ॾिसो त 43%, 44% हैदराबाद में हो, पर महसूसु 50% पे थियो। त रुगो 40% या 44% जो इशू न आहे, पर जेको माण्हू जे जिस्म खे जेको महसूसु पियो थियो उहो तमामु वधीक आहे। त हिकिड़ो त असां वटि शहरी जेका आबादी आहे उन में असां वटि को बि ग्रीन स्पेस न आहे। वरी ॿाहिराड़ी जेका रूरल इकोनॉमी आहे उते बि असां वटि जेको सो एग्रो फॉरेस्ट्री न आहे। त असां जेको हींअर जेको ॻाल्हि था करियूं त बाबा ग्रीन एनर्जी ते फोकस करियूं, ग्रीन बिज़नेस ते फोकस करियूं। त जॾहिं ईद जे मौक़े ते माण्हू चवंदुसि त पाण खे हींअर ग्रीन ईद ते फोकस करणु खपे। हाणे ग्रीन ईद जो वरी कॉन्सेप्ट छा आहे त जेको ईद में फ़ज़लो थिए थो ईद उल अज़हा में, त उन खे असीं कीअं बहितर सिस्टम में पंहिंजे माहौल खे बहितर करियूं। तव्हां ॾिसो त माण्हू असांजे जेको बीइंग अ रिस्पॉन्सिबल सिटीज़न, असांजे माण्हू वटि सिविक सेंस जो वॾो बहिरान आहे। शिफ्ट द रिस्पॉन्सिबिलिटी एंड फील फ्री, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ॿिए ते शिफ्ट करणी आहे। पर मूंखे पंहिंजे घर खां जेको कमु शुरू करिणो आहे उहो नथो करियां। त उन लाइ ईद जे हवाले सां मुंहिंजो इहो मैसेज आहे त पाण ग्रीन ईद खे फोकस करे जेको बि ईद उल अज़हा जो जेको गोश्त आहे उहो त ग़रीबनि में विरायूं, पाण लाइ, पाड़े वारनि लाइ, पर गॾोगॾु उन जेको उनजो फ़ज़लो आहे उनखे घटियुनि में न उछलायूं। सही इहो थियो त धप थी थिए, बदबू थी थिए, ऐं बीमारियूं थियूं थियनि। वेस्ट मैनेजमेंट ते फोकस करियूं। ऐं वरी जेके इदारा आहिनि उन्हनि जो कमु इहो आहे त उन वेस्ट खे खणी उनखे वेल्थ में कन्वर्ट कनि, वेस्ट खे कन्वर्ट करियूं वेल्थ में, ऐं इन ई वेस्ट वञा दुनिया में एनर्जी माण्हू पैदा कनि था। तव्हां सम्झा थो त हिकिड़ो इहो आहे। ॿियो जेको बुरहान आहे असां वटि पाणी जो। अॻु में नंढा हूंदासीं पाणी जूं जेके बोतलूं हूंदियूं वॾो माण्हू पीअंदो, चवंदा हुआ हीउ वॾो अमीर माण्हू आहे। पर हाणे ग़रीब माण्हू गुर्दनि जी बीमारी में वरिता पिया आहिनि त बाबा डायलिसिस खां बचिणो अथव त इहो पाणी वारो मिनरल वारो पियो। पर जेको मिनरल वारो पाणी आहे उनजी क्वालिटी एतिरी बहितर न आहे, छो जो आम वीचारे ग़रीब माण्हू खे ख़बर कोन्हे हिन में कहिड़ा मिनरल्स आहिनि। त असां वटि जेको दरियाई पाणी फ्रेश वाटर जेको अचे थो मथां खां उहो साफ़ पाणी आहे, पर उन में बि जेको गंदगी वारो छोर कंदा सखर खां वठी हेठि ताईं असांजा 14 कैनाल आहिनि या 1400 जेके डिस्ट्रीब्यूटरीज़ आहिनि या 40,000 खां मथे वाटर कोर्सिस आहिनि, जेके 14 मेन कैनाल आहिनि, ऐं प्लस दरिया आहे उन में जेको गंदो पाणी वञे थो त जेको लाइफ जेको असांजो डाउन स्ट्रीम अची रहूं पिया जेके माण्हू उहे ॾाढो मुतासिर आहियूं। असांखे साफ़ु पाणी जर समुंड जे करे ख़राबु थी वियो आहे, ग्राउंड वाटर तव्हांजो ख़राबु आहे, नॉट फिट फॉर ह्यूमन कंज़प्शन। असांजो फ्रेश वाटर आहे उन में गंदगी आहे ऐं उहो पाणी साफ़ु न आहे। जेको शहरनि में पाणी मिले थो, जेके दुकान खोले वेठा आहिनि कमाई जो ज़रियो, उन ई पाणी जी असांखे ख़बर न आहे त असां कहिड़ो पाणी पिया पीऊं। सही ॻाल्हि आहे। तव्हां सम्झा थो त मल्टीपल इशूज़ आहिनि। हाणे उन ते जेकॾहिं हिकु हिकिड़े इशू ते पाण ॻाल्हाईंदासीं हिते टाइम लॻंदो। त पाण खे खपे त पाण बीइंग हिकिड़ा पंहिंजी सिंध में रहूं था त पाण पंहिंजे हिसे जो कमु करियूं ऐं प्लस जेको सो हिसे जो कमु कंदासीं त बहितर नतीजा निकिरी सघंदा। ज़बरदस्त। मैडम आरवी, ज़ाहिर आहे जेको माहौल आहे फ्रस्ट्रेशन जो, डिप्रेशन जो, एंजाइटी, पाण ब्रेक में ॻाल्हायोसीं पे त इन मामले में ज़ाहिर आहे अदम तशद्दुद जेको घरेलू तशद्दुद आहे, जेंडर वायलेशन इहो बि वधियो आहे, कीअं कंट्रोल कजे उनखे ऐं केतिरे हद ताईं वधी वियो आहे? इन शॉर्ट प्लीज़। इन वक़्तु जेकी सिचुएशन आहे औरतुनि जे क़त्लनि जी, कारह जे इल्ज़ाम हेठि, घरू तशद्दुद जे करे ऐं इलाही केसिस असांजे साम्हूं अचनि था, त मूंखां अक्सर इहो सुवालु थींदो आहे कि छा इहे शयूं वधंदियूं थियूं वञनि माशरे जे अंदरि या साम्हूं हींअर अचनि थियूं? छो जो डिजिटल दौरु आहे, सोशल मीडिया जे ज़रिए अगरि कोई अहिड़ा केसिस थियनि था, को वीडियो ठाहे थो वठे त साम्हूं था अची वञनि। लेकिन इन वक़्तु असांखे इहो महसूसु थिए थो कि ॿई शयूं थी रहियूं आहिनि, यानी जेके केसिस थियनि था उहे साम्हूं बि अचनि था ऐं केसिस जी जेकी इहा नौइयत आहे या नेचर आहे इहा वधंदी बि वञे थी। यानी हिकिड़ी फ्रस्ट्रेशन आहे। इन असां ॾिसूं था डिजिटल दौर में असां बीठा आहियूं, अञा ताईं असां गैरत वारे मामले खे न डील करे सघिया आहियूं। ऐं अञा बि जेके अहिड़े क़िस्म जा केसिस आहिनि उन में जॾहिं असां कल्प्रिट्स जो इंटरव्यू ॿुधूं था त उहे तमामु घणो फ़ख़्रु महसूसु था कनि कि उन्हनि को पंहिंजी कम्यूनिटी जो नालो मथे करे छॾियो आहे। असां हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन में आहियूं ऐं असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। इन वक़्तु रियासत खे, तमामु इदारनि खे, तमामु स्टेक होल्डर्स के सिर्फ़ कानून पास करे असां पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी नथा करे सघूं। अगरि असां ॾिसूं कि औरत सां जेके नाजाइज़ियूं थियनि थियूं, ज़ुल्म थियनि था, उन्हनि जे लाइ कहिड़ो कानून असां वटि न आहे। असां वटि नंढी बेड़ी जी शादी जे ख़िलाफ़ कानून आहे, असां वटि डोमेस्टिक वायलेंस, घरू तशद्दुद जे हवाले सां, ऑनर किलिंग जे हवाले सां, वुमेन प्रोटेक्शन जे हवाले सां हर कानून असां वटि मौजूदु आहे। लेकिन जॾहिं तव्हांखे ॻोठ में घिटी में वेंदव त उन्हनि
औरतुनि खे उन्हनि माण्हुनि खे उन कानून जी ॼाण न आहे सही त ॻाल्हि आहे। उहो कानून जेसि ताईं असांजे कमु नथो अची सघे, जेसि ताईं उहो घिटी घिटी घर घर कम्यूनिटी हर माण्हू खे ख़बर न हूंदी। ऐं सिर्फ़ु कानून जी ॼाण असांखे न्याणियुनि ते ज़ोर नाहे ॾियणो, असांखे न मुआशरे खे सुधारणो आहे। यानी उहे क्रिमिनल्स, उहे हथ, उहे हरासर्स जेके औरतुनि खे ॿारनि खे नुक़सान था पुॼाइनि, उन्हनि खे ख़बर हुजे कि कानून केतिरो सख़्तु आहे, कानून मौजूदु आहे ऐं जेके इहे ॾोहारी आहिनि उन्हनि खे जॾहिं वक़्त ते सज़ा मिलंदी, कानून जे मुताबिक़ सज़ा मिलंदी त एग्ज़ाम्पल सेट थींदा। त इन सिचुएशन खे ॾाढे स्ट्रेटेजिक मैनर में असांखे डील करिणो आहे ऐं हुकूमत जी तरफ़ां बि असां इहा उमेद था रखूं ऐं असां इहा डिमांड बि कयूं था कि स्ट्रेटेजिक रिस्पॉन्स ठाहियो वञे, ॾिनो वञे ताकी बहितर तरीक़े सां असां औरतुनि ऐं ॿारनि जी हिफ़ाज़त जे लाइ ऐं इन माहौल खे, इन सॼी असां चइबो आहे न एनवायरनमेंट खे वुमेन ऐं चाइल्ड फ्रेंडली करे सघूं। ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। नसीर साहब, एज़ ए राइटर ऐं शाइर जी हैसियत में, ब्रॉडकास्टर जी हैसियत में, हिकु सिंध जे ऑब्ज़र्वर जी हैसियत में असां ॾिठोसीं त को दौर हो, हिकिड़ो सिंधी लिटरेचर आयो मज़ाहिमत में, कीअं रहां मां जलावतन, वञो कवेलियो वञो, वञी पीरीअ खे चओ वञा पियो जीअं मां, इन क़िस्म जो हिकिड़ो मज़ाहिमती अदब साम्हूं आयो। छा हिन वक़्तु इन अदब जी ज़रूरत न आहे या असांजा राइटर्स ख़ामोश थी विया आहिनि, छाकाणि जो हालतूं त उनखां वधीक बदतर थींदियूं पियूं वञनि, चाहे उहो असांजो धरतीअ जो मामिलो हुजे, चाहे असांजे हक़नि जो मामिलो हुजे, चाहे धरतीअ जे वसीलनि जो मामिलो हुजे, चाहे उहो सरकारी जेके असांजूं पॉलिसीज़ आहिनि या जेके तरमीमूं अचनि पियूं उन्हनि जो मामिलो हुजे, त असांजो राइटर हिन वक़्तु सोचे छा पियो या सोचणु छॾे ॾिनो अथसि या उहो हाणे बसि इहे शयूं। न, आउं तव्हां सां एग्री नथो कयां, छाकाणि त हिन वक़्तु पाण वटि रिसाला छाकाणि त बंदि आहिनि ऐं जलसा जुलूस पंहिंजी जायुनि ते, छो त असांखे हिन वक़्तु जेके दौरे हाज़िर आहे असांखे एहतिजाज जो हिकिड़ो ओपन ऑप्शन ॾेई छॾियो आहे। छाकाणि त जिन खे हुकूमत हलाइणियूं आहिनि उन्हनि खे इन क़िस्म जा खपनि था शोशा जेके हू हिकिड़ी नफ़्सियात आहे जेके कनि पिया इस्तेमालु, ऐं जलसनि जुलूसनि ऐं रैलीज़ ऐं धरणनि खे हुन जेको आहे हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे ऐं जीअं हू आसानीअ सां पंहिंजा सिधा कंदा रहनि। त पर उन में असांजे सोशल मीडिया ते असांजो इंटेलेक्चुअल सुजाग आहे, असांजा शाइर जेके आहिनि या तर्जुमान जेके आहिनि उहे कॾहिं बि गाफ़िल कोन्हनि। सिंध जो रोशन ख़्याल, तरक़ी पसंदि इंटेलेक्चुअल, ऐं कंहिंजा नाला वठां, तव्हां सभिनी खे उन्हनि जी ख़बर आहे। तव्हां अयाज़ लतीफ़ अली जो छो न नालो वठां, डॉक्टर कादिर मक्सी साहिब जो छो न नालो वठां, या असीं पंहिंजे डॉक्टर जामी चांडे साहिब जो। ॾिसो न, हर सोसाइटीअ में हिकिड़ा थोरा मुख हूंदा आहिनि, माउथ्स हूंदा आहिनि जेके तव्हांजे आउटस्पोकन आहिनि, जेके तव्हांखे पोइ सॼी इज्तिमा जी उहा तर्जुमानी कंदा आहिनि। त ईअं असांजो मुआशिरो, सिंध जो मुआशिरो सुतल मुआशिरो कोन्हे, असीं पिनकिन में कोन आहियूं, असीं सभु सुजाग आहियूं। पर हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि आहे इन विच में तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो हो, क़ुव्वत बर्दाश्त। हाणे आउं जेकॾहिं थोरो हिनखे मिज़ाह में वठां, मूं सवेल बि इस्तेमालु कयो पिए त उहा कुझु माण्हुनि मां सोशल मीडिया में हिकिड़ा माण्हू एॾा नेगेटिव हिकिड़ा, उन्हनि में क़ुव्वत बर्दाश्त न, क़ुव्वत बर्दाश्त घटि आहे। जीअं असां नंढपण में सिनेमाउनि जा इश्तिहार ईंदा न, ॻोठनि में टांगनि जे भरिसां आजश बको, उहा आज शबको हूंदी हुई, हिकिड़ी ईअं आम तो लफ़्ज़ इस्तेमालु कयां। आउं तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां, असीं ईद ते ई प्रोग्राम करियूं पिया, ईद उल अज़हा जी आहे, ऐं अलाए जी केतिरा असांजा ख़ुशीअ जा असबाब हिननि ईदुनि जे करे आहिनि। माण्हुनि जी ज़िंदगीअ में का ख़ुशी कोन्हे, को आराम कोन्हे, पर ही 4 ॾींहं जेके ईद जा, बासी ईद जा, बासी ईद जा, ॿार ख़ुशि आहिनि, बुज़ुर्ग ख़ुशि आहिनि, पोड़ा पोड़ियूं ख़ुशि आहिनि। त हिकिड़ो सोसाइटी जो डिप्रेशन जेको वरितल आहे, हिकिड़ी मुस्तक़िल हिकिड़ी गणती ऐं सोच ऐं रिलैक्स हिकिड़ो अचो त रस्तनि ते घिटियुनि में हेॾा होॾा बर्दाश्त। मिसाल आउं कुझु दोस्तनि जो ज़िक्र कंदुसि जेके सोशल मीडिया ते नेगेटिव आहिनि, उन्हनि खे मेलनि सां हिकिड़ी रिज़र्वेशन आहे त हीअ छाजा मेला, बाबा इहे मेला ई त आहिनि जेके असांजी सोसाइटीअ खे रिलैक्स कनि पिया। मिसाल तव्हां सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पिया त ॾिसो 3-4 ॾींहं असांखे पंहिंजा ॾुख विसरी था वञनि, असीं पंहिंजे ॿारनि जे टोपियुनि अजरकुनि ऐं उन्हनि खे सिंगारण में। पोइ शाह लतीफ़ जो मेलो अॻे महदूद हूंदो हो, या कलंदर लाल शहबाज़ जो मेलो, बसि ॻोठनि जा माण्हू हिते एंटरटेन थींदा हुआ।
आम शहरी माण्हू, हाणे तव्हां जे शहर जे विच में शेख अयाज़ मेलो आहे, असीं पंहिंजे वॾनि वॾनि इंटेलेक्चुअल्स खे उन्हनि जी असां ग्रूमिंग कयूं पिया नौजवाननि जी, असीं लाहौती मेलो कयूं पिया त असांजो मॉडर्न यूथ जेको आहे उहो उन मां सभु कुझु पिराए पियो, ॾिसे पियो। या गमनाक मेलो आहे, या KLF आहे, कराची लिटरेचर फेस्टिवल आहे, सिंध हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल आहे। हीअ के नंढियूं ॻाल्हियूं कोन्हनि। तव्हीं सम्झो पिया त तव्हां बीमार माशरे खे जॾहिं तव्हांजी एजुकेशन तबाह आहे, जॾहिं तव्हांजा अकेडमिकली इदारनि में जेका आहे सा ओतिरी पढ़ाइण ॾांहुं असांजो रुझान प्रोफेसरनि जो बि घटि आहे, टीचर घर वेठे पंहिंजा पघार वठनि पिया, बायोमेट्रिक ड्रामो आहे जेको करियो ऐं वरी घुमण फिरण हलिया था वञनि। जी हा, बिल्कुलु ॿुधाइण इहो पियो चाहियां त इहो जेको बर्दाश्त, क़ुवत बर्दाश्त आहे, जेका नेगेटिविटी आहे, उहा असांजे सिंध जे इंटेलेक्चुअल्स मां ख़तमु थियणु घुरिजे। उन्हनि खे ख़ुशि थियणु घुरिजे त गमनाक जो मेलो ऐं ख़ुशीअ जो सबबु पियो बणिजे। हिकिड़ो क्राउड आहे जेके सनम मारवीअ खे ॿुधणु अचनि था, रेशमा परवीन खे ॿुधणु अचनि था, अयाज़ सैफ समेजे खे ॿुधणु अचनि था। त कुझु 4-5-7 ॾींहं ईद जे ई ख़ुशियुनि वांगुरु उहे बि असांजे इंटेलेक्ट क्लास जेको पढ़ियल लिखियल तबिको आहे, जिन में बेरोज़गारी आहे, ख़ुदकशी जो रुझान आहे, या फुरलुट बुताखोरी ॾांहुं जेके आहिनि, थोरो सोसाइटीअ खे हिकिड़ो स्पेस मिले थो, स्पेस मिले। ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, न ॾिसंदा रहो ईद रिहान। ईद रिहान में हिकिड़ो ॿीहर भली कार ऐं जिन असांखे हींअर जॉइन कयो आहे, ज़रा असां प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं, आख़िरी सेगमेंट आहे, उन्हनि सभिनी खे हिकु ॿीहर ईद लख लख वाधायूं। ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी हले पई ईद रिहान, ऐं समूरनि मामलनि ते ॻाल्हायूं पिया। नसीर मिर्ज़ा साहब, मारवी एवान, प्रोफेसर डॉक्टर इस्माइल कुंबर साहब, खिल भोग चहचिटो जारी आहे। नसीर मिर्ज़ा साहब, स्टेज ते बीहंदा आहियो, ज़ाहिरा मोज़िज़ ख़वातीन हज़रात, ऐं उन खां पोइ तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे तमामु ख़ूबसूरत, जेको ज़ाहिर सभिनी खे वणंदो आहे। इन स्टेज ते ज़ाहिर कई वाक़िया थींदा आहिनि जिन जा असां चश्मेदीद गवाह आहियूं केतिरनि ई मौक़नि जा। तव्हांजो कहिड़ो अहिड़ो वाक़ियो आहे जेको तव्हांखे यादि हुजे, या उते जेके मामला थींदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि? असल में जॾहिं आउं स्टेज ते माइक ते बीहां थो कंपेयर थी, त पहिरीं त मूंखे अहसासु हूंदो त आउं बि का शइ आहियां, इन करे आउं लिबर्टी वठंदो आहियां। केर बि हुजे, कहिड़ी बि वॾी शख़्सियत हुजे, आउं पंहिंजी जेको फ़न आहे उनखे ॾेखारण जो फ़र्ज़ु सम्झंदो आहियां पंहिंजो। ऐं हिते ॿिया सभु मिसाल छॾे ऐं सिंध जे उन अज़ीम हस्तीअ जो नालो वठंदुसि जंहिंखे असीं शाह लतीफ़ खां पोइ वॾे में वॾो पंहिंजो नियो क्लासिक सॾियूं था, शेख अयाज़। हिंद ॾिठी, सिंध ॾिठी, सच चवण लाइ हिकु शेख अयाज़ आहे ॼणियो, ॿियो न किथे माउ। तूं चओ मूंखां पोइ कंहिंजो थींदे कीनर आ, वाका कंदी वोए, सदियूं तोले सिंधड़ी। हाणे हू शेख अयाज़ जेको एडवोकेसीअ में वॾो नालो ऐं वाइस चांसलर, ऐं उनखां पोइ जॾहिं बुज़ुर्ग आहे त पोइ मूंखे त हुन सां ईज़ी थियण जो मौक़ो मिलियो ई मिलियो आहे। जी हा, मूंखे ज़िंदगीअ में 2 अहिड़ा वाक़िया ऐं छाकाणि त शेख अयाज़ जे मूं फस्ट हुनजी जॾहिं कंपेयरिंग कई हल्का मेरे ज़ंजीर का, तॾहिं आउं सोबर हुअसि। माना मूं में हिमत न हुई त हुन जेको 1100 वॉल्ट जो पावर हाउस मुंहिंजे साम्हूं आहे, आउं त सड़ी बसम थींदुसि जेकॾहिं हुन सां का बि थोरी खिल भोग कंदुसि त, न त उहा त मुंहिंजी आदत आहे, उहा त आउं कंदो आहियां। हाणे कराचीअ में शेख साहब मूंखे उथंदे ई चयो, ख़बर हुअसि त नसीर खे मुंहिंजा ज़बरदस्त शेर यादि आहिनि। हुन मूंखे चयईं, तूं त मुंहिंजो हाफ़िज़ आहीं नसीर। शेख साहब आख़िर में थोरो नेज़ल वॉइस मां ॻाल्हाईंदो हो, तूं त मुंहिंजो हाफ़िज़ आहीं। मूं चयो, मां साईं ख़ैरु घुरो, हाफ़िज़ असीं सिंध में ब्लाइंड खे सॾींदा आहियूं। हीउ ॾिसो मुंहिंजूं अखियूं। हाणे इहो शेख अयाज़ जिन 2 ॻाल्हियुनि ते मुस्कुराया, हिकिड़ी त इहा ॻाल्हि हुई जॾहिं हुननि मूंखे ॾिठो, मूं चयो ॾिसो मूंखे, मां ब्लाइंड आहियां, तव्हां मूंखे हाफ़िज़ पिया सॾियो। मतिलबु हिकिड़ी फ्री थियण जो हिकिड़ो तरीक़ो। ऐं उहा तारीख़ नथो विसारियां जॾहिं 2 मार्च 1992 सिंधी अदबी संगत अतिया दाऊद ऐं ख़ुदा बख़्श अबड़े वारा उन शेख साहब जी जेका सालगिरह कई आहे FTC शाहरा फैसल ते, ओड़ी त शेख साहब जी ज़िंदगीअ में ज़िंदगी खां पोइ अहिड़ो को त सालगिरह जो को मौक़ो
भला वॾा वॾा सेशन्स हाणे त अयाज़ मेले जा थियनि पिया, पर हुनजी हयातीअ में उन खां वधीक हुनजे लाइ का बि वॾी का शाम थी कान्हे जेका उन्हनि कई। मूंखे कंडक्ट करण जो मौक़ो मिलियो, उनजी सदारत कई आलिया इमाम। मूं तव्हांखे ॿुधायो त शेख अयाज़ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते मुस्कुराहट ॾिनी, मुंहिंजी त ईद थी वई न, मुंहिंजी त रमज़ान जी त बकरा ईद, सम्झो त जहिड़ो मूं ऊठ कुर्बान करे छॾियो। हाणे उनजी जेका पोड़ी बुज़ुर्ग हिकिड़ी वीचारी हीअं माई हुई, वॾी माई आहे, वॾी स्कॉलर माई आहे, 100 खनि साल हाणे उमिरि हूंदुसि, डॉक्टर आलिया इमाम, उहा उनजी सदारत पई करे। ऐं शेख साहिबु उन में ज़ाहिर त हुन सां शाम हुई, हुनजे भरिसां वेठी। हाणे मूंखे मौक़ो मिलियो त शेख साहिब जे भरिसां हिकिड़ी ख़ूबसूरत बुज़ुर्ग जलपरी ख़ातून वेठी आहे। हाणे आउं छा करियां त आउं वियुसि उनखे सॾण खां पहिरीं मूं शेख साहिब जो शेर पढ़ियो, जेको मुंहिंजे शेर पढ़ण सां शेख साहिबु एॾो त बेख़ता टहक ॾिना आहिनि, जेकॾहिं मां नथो सम्झां त शेख अयाज़ कॾहिं शायदि कॾहिं एतिरा टहक ॾिना, सोबर रहंदो हुयो, रूट रहंदो हुयो। उन टहक छा ते ॾिना आहिनि? मूं चयो त शेख अयाज़ साईं, हीउ जेको तव्हांजो शेर आहे मूंखे पूरो यकीन आहे त अॼु वरियनि खां पोइ जॾहिं तव्हां डॉक्टर आलिया इमाम खे भरिसां विहारे वेठा आहियो, इन जी जवानी ते तव्हां लिखियो आहे। त शेख साहिबु मूंखे ध्यान सां ॿुधणु लॻो, हीउ ज़ालिम हाणे हले छा थो चवे। हाणे उहो शेर हुयो जंहिं ते शेख साहिब टहक ॾिना, उहो हो मूं चयो तव्हां आलिया इमाम साहिबा जी जवानीअ बाबति शेर लिखियो आहे त कई साल थिया मूं तोखे अॼु ॾिठो आहे रस्ते ते, कई साल थिया मूं तोखे अॼु ॾिठो आहे रस्ते ते, तूं त अॻे जी आहीं प्यारी, दीद पई ॼण गुलदस्ते ते। शेख साहिबु एॾो खिलियो त आउं पंहिंजी ज़िंदगीअ जे इन्हनि ॿिनि जेस्चर्स खे, इन्हनि ॿिनि इनामनि खे जेके मूंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस खां वधीक आहिनि, मूंखे नोबल प्राइज़ बि जेकॾहिं मिले त चवां त शेख साहिब जा उहे टहक मुंहिंजे लाइ वधीक इनाम आहिनि। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। दिलि नथी चए त हीअ रेहान जेको आहे इनखे वाइंड अप कजे। हाणे पाण लास्ट हुन ॾे आहियूं, मैडम ॾे हलंदासीं, मारवी अवार्ड ॾे। मैडम, ईद उल अज़हा जो मौक़ो, असां ज़ाहिर कचहरी कईसीं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, असांखे छा मैसेज ॾियणु घुरिजे ऐं छा करणु घुरिजे जॾहिं हीउ सॼो समाज तव्हां ॾिसो पिया हिकिड़े ज़ाहिर घण रुखी जंग ॾांहुं पाण मतिलबु विढ़ूं पिया, घण रुखी नंढा शयुनि सां पाण विढ़ूं पिया, त छा करणु घुरिजे? मैडम मारवी अवार्ड पंहिंजो छा मशवरो ॾींदी, छा मतिलबु कंदी, प्लीज़? बसि मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदमि की असां वटि ख़ुशि थियण जा मौक़ा तमामु घटि आहिनि, त कोशिशि कयो की असांजी ज़बान मां, असांजे कंहिं एक्ट मां, असांजे कंहिं जेस्चर मां कंहिंजी का दिलि आज़ारी न थिए। अगरि असां इन शइ जो ख़्यालु करे, ऐं उहा ई ॻाल्हि आहे न की असां ॿियनि जी कोताहियुनि खे रुॻो काउंट करण में ऐं पधिरो करण में लॻा पिया आहियूं, अगरि असां उहो ई एहतिसाब पंहिंजो करणु शुरू करे छॾूं की गुज़िरियल ॾींहं खां ईंदड़ ॾींहं में मां बहितर इंसान कीअं थो थी सघां या थी सघां, त इहो ई मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो वॾो कमु असां मुआशरे में करे। ज़बरदस्त, तमामु सुहिणी ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत। प्रोफेसर डॉक्टर इस्माइल कुंबर साहिबु। वॾी महिरबानी अहमद साहिबु, आउं सम्झां थो त ईद ख़ुशी, अमन, सलामती, मोहबत, कुर्बानी ऐं जेको ईमान जी सलामती जो नालो आहे ईद उल अज़हा। ऐं हिन ईद उल अज़हा जे हवाले सां मुंहिंजो इहो मैसेज आहे त तव्हांजो जेको गोश्त विरायो था ऐं या ईद जूं जेके ख़ुशियूं आहिनि उन्हनि में पंहिंजे पाड़े वारनि खे ऐं गॾोगॾु जेके ज़रूरतमंद ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे ज़रूरु शामिलु करियो। ऐं उन खां पोइ जेको सो माना तव्हां जॾहिं ईद ख़तमु थिए थी त हीअ जेको हीट वेव्स आहे इन जो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं वधि खां वधि गोश्त न वापरायो, छो जो कॾहिं कॾहिं महिल गोश्त ख़राबु थी वेंदो आहे, बिजली जा 12 कलाक जिते 14 कलाक 16 कलाक बिजली न हुजे। जी हा, बिल्कुलु। त उहो पंहिंजी सिहत जो ज़रूरु ख़्यालु रखनि ऐं गॾोगॾु वधि खां वधि कोशिशि कनि त जेके माण्हू ईद जी ख़ुशियुनि में शामिलु न आहिनि उनखे वधीक शरीक कनि। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। नसीर मिर्ज़ा साहिब जो छा मैसेज हूंदो? मूंखे बिल्कुलु चइबो आहे न, तव्हां पंहिंजी भेण सां सहमत आहियां त माण्हुनि खे ख़ुशी ॾियणु घुरिजे। माण्हुनि पंहिंजो पाण खे, छाकाणि त हज़रत अली अलैहिस्सलाम जो बि कौल आहे न, ऐं शाह लतीफ़ बि चवे थो, हू चवनि तूं मचो, वातां वराए, अगराई जो करे खता सुखाए, त माफ़ करे छॾणु घुरिजे, दरगुज़र करे छॾणु घुरिजे। ईद ते इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त पंहिंजो पाण में कुवत बर्दाश्त पैदा करणु घुरिजे ऐं कोशिशि कजे त हथां हबीबनि कोन ॾुख हुयो को, शाह लतीफ़ फरमाए थो जेको। त मिसाल आउं तव्हांखे ॿुधायां त मूंखे हिकिड़ी दिलि में ॾाढी सुठी ॻाल्हि आई त कंहिंखे माना ख़ुशि करणु घुरिजे, पर मुआशिरो अहिड़ो आहे, इलाही माण्हू आहिनि, इलाही चहिरा आहिनि, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त आई लव यू चवां,
पर पोइ मूंखे डप आहे त हीअ जेके हैरेसमेंट जा कानून निकिरे त माण्हू हर कंहिंखे ख़ुशि नथो करे सघे न। वाह वाह, तमामु ख़ूब। पाण जा 2 मिंट आहिनि, मां चाहींदुमि त मैडम मारवी बि को शेर ॿुधाए, साईं इस्माइल कुंबर साहिब बि शेर ॿुधाए, तव्हां असांखे को मतिलबु गीत ईअं गुनगुनाए ॿुधायो। इन वक़्तु मां इहो चवंदमि कि सर असां ॿिन्ही जी तरफ़ां तव्हांखे शेर ॿुधाइनि या कुझु बहितरीन सो गानो ॿुधाइनि, असां ॿुधण वारनि में थी साईं नसीम मिर्ज़ा जी, नसीम साहब प्लीज़ तव्हांजे हवाले आहे। गुनगुनाए जी नसीम साहब। हाँ त ॾिसो अक्सरियत थी हाणे इस्माइल साहब जे लाइ गुनगुनाया थो। जी हा, अच्छा अलॻि अलॻि थी वियो आहे मामलो। हा, छो त तव्हांखे उन्हनि में हैरेसमेंट खां थोरो बची वेंदो। ठीक है, पहिरीं इस्माइल कुंबर साहब। तनवीर अब्बासी साहब जो शेर हमेशह मूंखे तीर कमान मां निकिरंदो आहे न त हाणे छोड़ींदो आहियां। रविश्ते ज़माने जे अंदरि भरे वाह अव्हांखे ॾिसूं था त दिलि थी ठरे। वाह वाह, तमामु। पर हाणे उहो जेको मूंखे झूंगारण लाइ चयो वियो आहे, छा चइबो त पब्लिक जे बेहद इसरार ते। बिल्कुलु, महिरबानी साईं इस्माइल साहब जे लाइ महिरबानी साईं, महिरबानी। भली यार तुझो लख भलायूं, भली यार आए, भली दोस्त आए, तुझो लख भलायूं, असां पाण तुंहिंजूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भली यार आए तुंहिंजो लख भलायूं। ऐं हाणे उहो ॿिए पासे जी हा, मारवी नालो मारवी आहे। जी हा। तूं बाग हुस्न जो, तूं बाग हुस्न जो, तूं बाग हुस्न जो, ओ गुल गुल गुल, तूं बाग हुस्न जो, ओ गुल गुल गुल, असां वास वठण लाइ बुल बुल बुल, तूं बाग हुस्न जो, ओ गुल गुल गुल, असां वास वठण लाइ बुल बुल बुल, तूं बाग हुस्न जो। वाह वाह। ऐं भाॼाई दुर्दाना जे लाइ बि हिकिड़ो थी वञे। इहो सोचणो थो पवे मतिलबु। जी तू मेरी जिंदगी, वाह वाह, तू मेरी जिंदगी है, तुझको ही हर पल चाहूं, कोई बंदगी दुर्दाना तू एंड करे छॾियो सर। वाह 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 वाह, तमामु ख़ूबसूरत। ऐं पुॼाणी ॾाढी ख़ूबसूरत रहाणी। तव्हां सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। मां पंहिंजे महिमाननि जो नसीर मिर्ज़ा साहब, मारवी अहवान, डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर इस्माइल कुंबर साहब जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि क़ीमती वक़्तु कढियो ऐं हिन रिहाण में शरीक थिया। मेरान टीवी जो समूरो सत उन्हनि जो शुक्रगुज़ार आहे। ऐं जिन दोस्तनि असांखे हीअं जॉइन कया, वेंदे वेंदे तव्हां सभिनी खे बि ईद जूं हिकु भेरो लख लख वाधायूं हुजनि। ऐं हीअ रिहाण पंहिंजी हिन पुॼाणी ते पहुचे थी। मेरान टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते प्रोग्राम आहिनि। तव्हांखे तमामु घणी जेका हीअ ट्रांसमिशन आहे मज़ो ॾींदी ऐं ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे हर साल जीअं। ऐं हिन साल बि तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ सेगमेंट्स आहिनि, मुख़्तलिफ़ रिहाणियूं आहिनि, ऐं ख़ासि करे मूसीक़ी जा प्रोग्राम, मज़ाह जा प्रोग्राम, तमामु ख़ूबसूरत तव्हांजे लाइ हिकिड़ो गुलदस्तो आहे ट्रांसमिशन जो। उनखे इंजॉय कजो। पंहिंजे होस्ट अज़मतुल्ला कुंबर खे इन ई दुआ सां गॾु इजाज़त ॾिजो त शाला जित जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह वाही।